अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? उमेद आहे त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो। पर अॼु जेका सुबुह जी शुरूआति जेका मुंहिंजी थी उहा थोरी हूअं त सुठी थी, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। पर सुबुह सुबुह साण जेकॾहिं को नुक़सानु थींदो आहे या कंहिं शइ जी ख़बर पवंदी आहे न त पोइ ॾाढो ॾुखु थींदो आहे, पोइ तव्हांजो सॼो ॾींहुं अजीब गुज़रंदो आहे। सो अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त कराची जे अंदरि स्नैचिंग तमामु घणी स्टार्ट थी चुकी आहे ऐं एहतियात कयो, जाॾे बि वञो था पंहिंजी फैमिली सां, ॿारनि सां, किथे बि ट्रैवल कयो था त तमामु घणो ख़्यालु कयो। ऐं उन सां गॾु जेके ATMs आहिनि, ATMs बि जिथे पब्लिक प्लेसिस आहिनि कोशिशि करे उते यूज़ कयो। जीअं त जिते ख़ामोशी आहे, सुनसानियत आहे, उते बिल्कुलु बि ATMs वग़ैरह यूज़ न कयो, छो जो तव्हांखे ख़बर आहे त रमज़ान जी ख़ैर सां आमद थियण वारी आहे ऐं उन खां पहिरियां ई सिलसिला शुरू थी वेंदा आहिनि। ऐं सुबुह साणी ॻाल्हि इहा थी जो मूंखे ख़बर पई त मुंहिंजी गाॾी जा 2 साइड मिरर्स चोरी थी विया। ऐं सुबुह सुबुह सां जॾहिं इहा ॻाल्हि ख़बर पवंदी आहे त कावड़ बि ईंदी आहे। ख़ैर मुंहिंजो त नुक़सानु थियो सो थियो, पर जंहिं वञी सेल कया हूंदा उनखे कहिड़ो फ़ाइदो थियो? उनखे वधि में वधि 4-5 हज़ार मिलिया हूंदा, उनखां वधीक त उनखे कुझु बि कोन मिलियो हूंदो। पर चवण जो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त ही शयूं स्टार्ट थी चुकियूं आहिनि। पंहिंजी शयुनि जी पाण हिफ़ाज़त कयो ऐं एहतियात कयो। किथे बि गाॾी पार्क कयो था, किथे बि वञो था, शॉपिंग कयो था, खाइण पीअण वञो था, तमामु घणो एहतियात कयो। ऐं उन खां अलावा राति हिकिड़ो मज़ो थियो, मज़ो इहो ई थियो त सॼी दुनिया में सोशल मीडिया जेको आहे कमु करणु छॾे ॾिनो ऐं हर कोई परेशान त मुंहिंजो शायदि अकाउंट हैक थी वियो, मुंहिंजो अकाउंट बंदि थी वियो ऐं सेशन एक्सपायर अचे। त उन खां पोइ वरी जॾहिं हेडलाइंस हलणु शुरू थी वियूं त भई सॼी दुनिया में मीटा कंपनी जेका आहे उहा कमु करणु छॾे ॾिनो आहे उन। पर जेको उन जो ऑनर आहे मार्क ज़करबर्ग, उन पंहिंजे कंहिं प्लेटफॉर्म तां इहो ई अनाउंस कयो त 10 मिंट वेट कयो। सॼी दुनिया में जेके बि यूज़र्स आहिनि उन्हनि सभिनीनि खे अपील थो कयां त सिर्फ़ु 10 मिंट ऐं उन खां पोइ जेको आहे हर शइ नॉर्मल थी वेंदी। सो इहे इंसान जी फितरत थी वई आहे ऐं असां इहो कोन सोचींदा आहियूं त मशीनरीज़ आहिनि, कंपनीज़ आहिनि, कंहिं टाइम में उन्हनि खे बि को इशू अची सघे थो। इन जे करे हो बि थोरी देरि जे लाइ रिलैक्स थियण जे लाइ बंदि थी सघनि थियूं। असां पैनिक करे वेंदा आहियूं हर शइ में, असां एतिरा पैनिक थी वेंदा आहियूं जो पाण त परेशान हूंदा आहियूं पर भरिसां वारे खे बि परेशान कंदा आहियूं। हिक ॿिए ॾे मैसेजिस कॉल्स वञणु शुरू थी वेंदियूं आहिनि त छा मसइलो आहे, तुंहिंजो नेट हले थो, तुंहिंजो फेसबुक हले थो, तुंहिंजो इंस्टाग्राम हले थो, तुंहिंजो ट्विटर हले थो या तुंहिंजो फलाणो अकाउंट हले थो या न। इहे शयूं ॾाढियूं असांजे मुआशरे में थियणु शुरू थी वियूं आहिनि। सिर्फ़ु 5 मिंट छा असांजो नेट बंदि थो थिए, 5 मिंट छा असांजो फेसबुक बंदि थो थिए, असां चरिया थी था वञूं पिया। सो इन्हनि शयुनि खे जेको आहे एतिरो हावी न कयो दिमाग़ ते ऐं यूज़ टू थी वञो। मशीनरी आहे, कंपनीज़ आहिनि, थोरी देरि जे लाइ उन्हनि खे बि हक़ु आहे त हू रिलैक्स करे सघनि थियूं। अॼु असां वटि जेका गेस्ट आहे ॾाढी ज़बरदस्त गेस्ट आहे ऐं उन्हनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थी त केरु आहे। पर उन खां पहिरियां जेको आहे तव्हां जेको आहे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची सघे थो। ऐं स्पेशली मां उन्हनि भेनरुनि खे चवणु चाहींदमि त जेके प्रेगनेंसी वारे टाइम में आहिनि या जंहिंजी डिलीवरीज़ थी चुकियूं आहिनि त उहे असांखे राब्तो करे सघनि थियूं या उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी ॼाण हासिलु करणी आहे त डॉक्टर साहिबा जेका असां सां गॾु हिते वेठल आहे उन खां तव्हां पुछी सघो था सवाल। उनखे पंहिंजे ॿार जी हेल्थ जे हवाले सां, ॿार जे खाधे पीते जे हवाले सां या पंहिंजी न्यूट्रिशन जे हवाले सां, पंहिंजी हेल्थ जे हवाले सां कोई बि सवाल जेकॾहिं मुंहिंजी भेण करणु चाहे थी त बिल्कुलु करे सघे थी। असां सां गॾु डॉक्टर फरहाना मेमन हिते मौजूदु आहिनि, सीनियर पब्लिक हेल्थ प्रोफेशनल सिंस 1999, वर्किंग डिफरेंट प्रोग्राम्स इन पब्लिक सेक्टर एंड अचीविंग इन माइलस्टोन्स, पायनियर इन लाइसेंसिंग ऑफ ब्लड बैंक्स एज अ सेक्रेटरी ब्लड ट्रांसफ्यूजन अथॉरिटी, 10 years working in MNCH program, especially mother and child health, pioneer of Sindh Healthcare Commission as a director licensing and CEO, passionate field worker and presently leading RMNS, MNCH and the LHW program. Ultimate goal is to improve maternal and child health and reducing mortality of both.
सो अॼु हिननि खां खोड़ सारा ॿारनि जे न्यूट्रिएंट ते ॻाल्हाईंदासीं, माइरुनि जी न्यूट्रिएंट ते ॻाल्हाईंदासीं, जेके माइरूं पंहिंजे खाधे पीते जो ख़्यालु नथियूं कनि, जेके ॿार पैदा थियनि था उन्हनि जी न्यूट्रिएंट जो ख़्यालु कोन थियूं कनि, उन्हनि में हेल्थ इशूज़ थियनि था, ब्लड जा इशूज़ थियनि था। जीअं औरत प्रेग्नेंट आहे त उन में काफ़ी हद ताईं जेको आहे रत जी कमी बि थिए थी, हो पंहिंजे खाइण पीअण जो ख़्यालु कोन थियूं रखनि। ठीकु आहे, हर इंसान जो दिलि चवंदो आहे त असांखे कुझु ॿियो खाइणो आहे, घर जो खाधो हर वक़्तु न वणंदो आहे उन कंडीशन में, पर असांखे इहो ज़रूरु सोचणु खपे त असांखे जंक फूड जेके असां खायूं था उन ड्यूरेशन में, उन पीरियड में, उहे केतिरो असांजे लाइ नुक़सानु थी सघे थो। हा, उन जी चाहे त असां हेल्दी डाइट जे करे वठूं, चाहे उहो जीअं असांखे जंक फूड खाइणो आहे त उहो जंक फूड उन में कुझु हेल्दी करे असां घर में ठाहे करे जेकॾहिं उहो खाऊं त उहो असांजे लाइ फ़ाइदेमंद थी सघे थो। त डॉक्टर साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुुलु ठीकु ठाक। सभिनि खां पहिरियां त मां तव्हांखे भली कार करणु चाहींदसि रंगन भई शाम में। ऐं जीअं त असांजो टॉपिक आहे अॼु जो ॿार जी सिहत, माउ जी सिहत, त ज़ाहिर आहे जीअं माउ जी सिहत हूंदी त ॿार जी बि सिहत ठहंदी। त तव्हांजो छा ख़्यालु आहे त असांजे मुआशिरे जे अंदरि जेका औरत आहे उन में न्यूट्रिशन जी तमामु घणी कमी आहे, इनखे असां कीअं था ठीकु करे सघूं? बिल्कुलु, असां पहिरियों त इहो ॾिसूं त इहो छो आहे न, माउ जी सिहत जे बारे में छो आहे। हिकु त वुमेंस डे बि आहे, त उन में असांखे इहो बावर कराइणो आहे पंहिंजे माशिरे खे त माउ जी अहमियत ऐं औरत जी अहमियत तमामु घणी आहे। सो औरत जी जॾहिं अहमियत खे असां उजागर कंदासीं त पोइ उनजी न्यूट्रिशन खे ते बि तवजा ॾींदासीं। अजीब कुझु सिस्टम आहे, कुझु कल्चर आहे, कुझु वैल्यूज़ आहिनि त असांजे घरनि में औरत पाण खे सभिनि खां आख़िर में कंदी आहे। मतिलबु अगरि ॿोड़ पचंदो त हो आख़िरी हूंदी जेका खाईंदी। सही। सो इहे त उहे शयूं आहिनि जेके असांजूं सालनि सालनि खां हलंदियूं थियूं अचनि पियूं। त ज़ाहिर आहे माउ हिकिड़ी हूंदी, उहा चवंदी पहिरियों मुंहिंजा घर में मर्द खाइनि, ॿार खाइनि, पोइ मां खावां। ऐं इहो कोई इनबिल्ट आहे, इहो कोई डिफॉल्ट सेटिंग आहे मशरिकी औरत जी, माई जो हमेशह पाण खे इग्नोर कंदी आहे, चाहे उहा कहिड़ी बि क्लास में हुजे, चाहे उहो अपर मिडिल हुजे, मिडिल हुजे, लोअर क्लास हुजे, पाण खे थोरो इग्नोर कंदी आहे पंहिंजी सिहत खे बि। हालांकि ईअं न करणु खपे। माउ हुजणु ऐं माउ खां अॻु में सिहत ॿई इम्पॉर्टेंट आहे न। त यानी असां जेको न्यूट्रिशन असांजा जेके आहिनि प्रोग्राम्स आहिनि उन में असां चवंदा आहियूं त माउ थियण खां अॻे खां शुरू कजे। ऐं सभिनि खां वधीक जेको प्रॉब्लम आहे असां वटि उहो आहे एनीमिया, यानी रत जी कमी। ऐं उहा उन जे लाइ असां फ्री डिस्ट्रीब्यूशन कंदा आहियूं फॉलिक एसिड जी गोरियूं। हाणे उहो प्रॉब्लम इहो आहे, असां वटि हिकिड़ो वरी ॿियो हिकिड़ो मुसीबत आहे त असांजी जेके बि मायूं आहिनि या जेके बि असांजी अवाम आहे उन्हनि खे वरी गोरी खाइण सां लॻंदो आहे त इहो को असांजी सिहत ते असरु न कंदी, ऐं हो वरी चवंदियूं त असां इंजेक्शन हणायूं। हालांकि इट हैज़ बीन प्रूव्ड हाणे कि इंजेक्शन हणण सां असां वटि हेपेटाइटिस बी, सी ऐं HIV एड्स वधियो आहे। सो असां हाणे जेको हे हिकिड़ो असांजो प्रोग्राम आहे जंहिंमें असां हेल्थ केयर प्रोवाइडर्स जी बि कयूं था, ट्रेनिंग्स कयूं था त भई तव्हां माण्हुनि खे ॿुधायो त हे सिर्फ़ु 2 फॉलिक एसिड जूं गोरियूं खाइणियूं आहिनि, तंहिंसां तव्हां पंहिंजी इलाही प्रॉब्लम्स खां बची सघो था। असांजो सभिनि खां वॾो मसइलो जेको आहे पाकिस्तान जो ऐं स्पेसिफिकली रूरल एरिया जो, उहो इहो आहे त असां वटि मायुनि खे रत जी कमी हूंदी आहे ऐं हुननि जी शादी थी वेंदी आहे। सिंध इज़ ब्लेस्ड अल्हम्दुलिल्लाह कि हिते अर्ली चाइल्डहुड मैरिज जो कानून पास थियल आहे, त असांजी शादी 18 सालनि खां पोइ थी थिए, त इहो बि हिकिड़ो बेनिफिट आहे। त अदरवाइज़ जॾहिं हुनजी शादी थी थिए ऐं उहा ऑलरेडी एनेमिक आहे, वरी उहा जॾहिं प्रेग्नेंट थी थिए, हाणे जॾहिं प्रेग्नेंसी हूंदी आहे त जेके स्टोर्स हूंदा आहिनि, ॿारु उतां आयरन ऐं कैल्शियम खणंदो आहे माउ जो। अच्छा, उहो ॿारु थी वियो, ॿार खां पोइ वरी हुनखे 2 साल खीरु पीआरिणो आहे, ऐं वरी माउ जा स्टोर्स ख़ाली कंदो। Another problem is this कि असां वटि too many and too frequent pregnancies आहिनि। बर्थ स्पेसिंग ते अञा ताईं बि असां उहो कमु न करे सघिया आहियूं जेको कि थियणु खपे। Too many and too frequent pregnancy is one of the major cause of maternal mortality and malnutrition. ज़ाहिर आहे ॿार माउ जॾहिं कमज़ोर हूंदी, विशियस साइकिल। हिकिड़ी छोकिरी उहा ऑलरेडी कमज़ोर, शादी थी वई, प्रेग्नेंसी थी, वरी कमज़ोर, वरी जॾहिं ॿार ॼणी अञा कमज़ोर, ॿार बि कमज़ोर ॼणी। त हाणे छा थियो, हिकिड़ी लो बर्थ वेट ऐं एनेमिक माउ, हिकु लो बर्थ वेट ॿारु ॼणियो, ऐं लो बर्थ वेट ॿार सिहत करे पकड़ींदी पोइ। एग्ज़ैक्टली। अच्छा, उहो जेको ॿारु जेको लो बर्थ वेट आहे उहो असांजे लाइ सभिनि खां वॾो मसइलो आहे, छो जो उहो पोइ उहा सिहत पकड़ींदो ई न आहे ऐं उनखे एनवायरमेंट में जेके बि इन्फेक्शन आहिनि, डायरिया आहे, नमूनिया, वन ऑफ द मेजर सभु लॻंदो, हुनजी डेथ थींदी। त हाणे असांजो जेको मसइलो आहे त माउनि जी डेथ खे घटि करिणो आहे ऐं ॿारनि जी डेथ खे घटि करिणो आहे।
रेमेडीज़ इज़ वेरी सिंपल कि असां माउ खे सिहतमंद रखूं, उनजी सॼी डेफिशिएंसीज़ जेके बि आहिनि उन्हनि खे कवर कयूं ताकी उहो सिहतमंद ॿारु ॼणे, उनखे 2 साल खीरु पीआरे, ॿियो ॿारु न पैदा करे इन अरसे में, ऐं उनखे चङी तरह तरबियत ॾिए, खाराए पीआरे, प्रॉपर वीनिंग स्टार्ट करे। वीनिंग असां चवंदा आहियूं 6 महीननि खां पोइ हुनखे सेमी सॉलिड फूड इंट्रोड्यूस कराए, यानी हल्को फुल्को खिचड़ी वग़ैरह। सो इहे सभु तॾहिं कंदी न जॾहिं पाण सिहतमंद हूंदी। जॾहिं पाण सिहतमंद हूंदी तॾहिं सिहतमंद ॿारु ॼणंदी, ऐं पोइ वरी ॿियो ॿारु तेसि ताईं न ॼणे जेसिताईं उनखे 2-2.5 सालनि जो न करे। सो इहा साइकिल ईअं घुमे थी, यानी हिकु छोकिरी जेका बिल्कुलु कमज़ोर आहे। सो इन में असांजा मां लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम खे बि ॾिसां थी, ऐं डिफरेंट असांजा प्रोग्राम्स आहिनि जेके असां सां गॾु कमु कनि था। वर्ल्ड फूड प्रोग्राम आहे, न्यूट्रिशन इंटरनेशनल आहे, स्पेसिफिकली उहा माइक्रो न्यूट्रिएंट डेफिशिएंसी ते कमु करनि था। सही। त हाणे इहे जेके असां वटि हिकिड़ो ॿियो बि आहे, पर असल ॻाल्हि इहा आहे त इहो असांखे अवेयरनेस बि असां क्रिएट कयूं था, सभु कुझु कयूं था। जेसि ताईं कम्यूनिटी माई पाण इहे फ़ैसिलो न कंदी त असांखे पंहिंजी सिहत ठीकु करणी आहे, पंहिंजा बिहेवियर चेंज न कंदी, तेसि ताईं इहे शयूं एॾियूं आसान न आहिनि। ऐं असां वटि कॉज़ जेको आहे तमामु घणो डिलीवरी वारे टाइम ते डेथ्स जो बि तमामु घणो रेशियो आहे, मैटरनल डेथ तमामु घणो आहे। इन जा छा रीज़न? इहे ई रीज़न आहिनि त असां चऊं था त माई जेसि ताईं हिकिड़े स्पेस हुजे, बर्थ स्पेस हुजे, हिकु कमज़ोर माई अगरि ॿारु ॼणींदी, ऐं असांजो मेजर कॉज़ जेको मैटरनल मॉर्टिलिटी जो आहे उहो आहे पोस्टपार्टम PPH उनखे चइबो आहे, जंहिंमें ब्लीडिंग थींदी आहे। अच्छा, उहा वरी मां तव्हांखे जीअं ॿुधायो त अगरि तव्हां असांखे कॉन्फ्रेंसिस में वेठा हूंदा आहियूं ऐं उते असां सभु पढ़ियल लिखियल डॉक्टर्स वेठा हूंदा आहियूं त असां उते इहा ॻाल्हि चवंदा आहियूं त असां हिन वक़्तु पंहिंजी बि अगरि आयरन ॾिसूं, एनीमिया ॾिसूं, त असां में बि आयरन डेफिशिएंसी आहे। वजह इहा ई आहे त असां जेको खाधो खाऊं था उहो एतिरो सुठो कोन्हे, असांखे सप्लीमेंट्स वठणा था पवनि, ऐं सप्लीमेंट्स सभु नथा वठनि पिया, खाधो एॾो सुठो कोन्हे, हेल्दी ऑप्शन्स ते नथा वञूं पिया। असां जेको आहे वरी असांजी सिंधियुनि में त वरी उहो चटपटो मानी ऐं तरण ऐं हे ऐं हो, असांजो वरी उन्हनि पासे बि शौक़ु ॾाढो आहे। त एनीमिया जी प्रेवलेंस मां हेल्दी न हूंदी त ड्यूरिंग प्रेगनेंसी त उहो अञा ॾिसो न तव्हां, उहो हिकिड़ो ॿार खे पूरो ठाहे थी अंदरि पंहिंजे भूम में, त हुनखे जेको ताक़त खपे उहा न हूंदी त उहा अल्टीमेटली डिलीवरी जो टाइम अञा डिफ़िकल्ट हूंदो आहे। ऐं हुन में उहो मेजर कॉज़ आहे ई PPH, ऑलरेडी एनेमिक मदर उते अची करे। ऐं इहो वरी असांजे डॉक्टर्स जो बि जेको असां NIA जे प्रोग्राम जी ट्रेनिंग बि करायूं था, त इहो डॉक्टर जो बि फ़र्ज़ु आहे त ड्यूरिंग एंटीनेटल, हाणे वरी अगेन क्वेश्चन त छा एंटीनेटल लाइ वञे अथी? जॾहिं उहा प्रेग्नेंट माई डॉक्टर खे ॾेखारणु वेंदी त उहो हुनजो चेक कंदो त हिनजो ब्लड केतिरो आहे, उते डिटेक्ट कंदो, पोइ हुनजी ट्रीटमेंट कंदो, त प्रेगनेंसी ताईं हुनजो HB लेवल एतिरो आणे छॾींदो जो हो वरी आराम सां। असां वटि हिते इहो बि त थींदो आहे न त चेकअप्स लाइ ॾाढो डिले कंदियूं आहिनि, मतिलबु 1.5 महीनो गुज़री वेंदो, 2 महीना गुज़री वेंदा, 3 महीना गुज़री वेंदा, उन खां पोइ वञी हिननि खे ख़्यालु ईंदो आहे त भई अल्ट्रासाउंड बि कराइणो आहे, चेकअप्स बि कराइणा आहिनि, इन्वेस्टिगेशन्स बि कराइणियूं आहिनि। सो सॼी ॻाल्हि उहा ई आहे त अवेयरनेस जागरता आवाम में त भई इहे शयूं जेके आहिनि इहे असांजे लाइ प्रॉब्लम आहिनि। हेल्दी मदर, ऐं मां जेको बीइंग अ पब्लिक हेल्थ प्रोफेशनल्स मां फील्ड में हूंदी आहियां हमेशह, ऐं माण्हुनि सां मिलंदी आहियां, आई इंटरेक्ट विथ द वुमेन्स के भई तव्हां छा खाधो छा पीतो, त यकीन कंदव तव्हां त मां 99 खां स्टार्ट कयो आहे, ऐं पोइ हफ़्ते मां घोटकी खाई आहे। मां हमेशह पुछंदी आहियां अॼु तव्हां छा खाधो? चांहि पापो। सो सोचो तव्हां त इहे बिहेवियर चेंज करणु केॾो डिफ़िकल्ट आहे। चांहि पापो, अंडो न खाईंदा, चांहि पापो खाईंदा, मतिलबु शयूं ऑप्शन्स इज़ सो मैनी। अच्छा, ईअं बि त थींदो आहे न त दिलि न चवंदी आहे कुझु खाइण ते उन दौरान, पोइ उन टाइम उन्हनि खे अहिड़ी कहिड़ी जेको आहे डॉक्टर शुड एडवाइस, डॉक्टर एडवाइस कंदा आहिनि उन्हनि खे शयूं, पर वरी उहो ई त असां वटि रेशो घटि आहे न एंटीनेटल कवरेज जो बि त। ऐं ॿियूं पॉवर्टी असां वटि गुरबत आहे, इन में को डाउट कोन्हे। असांजो ग़रीब मुल्क आहे, असांजा रूरल एरिया वारा माण्हू अञा ग़रीब आहिनि, पॉवर्टी बिलो लाइन जेका उहा वधंदी वञे थी, बजाए हिन जे जो पॉवर्टी असां कंट्रोल कयो उहा असांजी इशू आहे। ऐं जॾहिं उन्हनि सां ॻाल्हाइजे थो इन ॻाल्हियुनि लाइ त भई तव्हां डॉक्टर ॾे वञो, सरकारी अस्पताल में वञो, त उहो उते बि त न्यूट्रिशन्स आहिनि, बिल्कुलु सेंटर्स खुलियल आहिनि सभु, पर वञणु हाणे हिकिड़ी माउ जॾहिं घर खां निकिरे थी, मां जॾहिं ॾिसंदी आहियां त उहा जॾहिं अस्पताल अचे थी त उहा 10 कम पोयां छॾे ईंदी आहे। अच्छा, अगरि हुनखे कतार में बीहणो पवंदो आहे त चवंदी आहे हाणे मां घर वञा, बसि अधु कतार मां निकिरी हली वेंदी आहे। हाणे जी ॻाल्हि ॿुधायांव थी मां, हाणे त न हाणे मुंहिंजो घर में एॾो कमु छॾे आई आहियां, हाणे मां कतार में बीहां। सो माई जो घर मां निकिरण जो एॾी ओवर बर्डन हूंदी आहे, घर में हुनजा ॿार स्कूल खां अचणा हूंदा आहिनि ॿिया, ऐं घर धो पको बि करिणो आहे, कपिड़ा बि धोइणा आहिनि, इलाही कमु हूंदा आहिनि।
सो बेसिकली आहे इहो ई त जेसिताईं उहो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे, ज़ाती ख़्यालु आहे त अगरि छोकिरियुनि जी पढ़ाई ते असां ज़ोर ॾियूं, हर शइ इंटरलिंक्ड आहे, हेल्थ खे असां सिंगल नथा वठी सघूं, मल्टी सेक्टोरल। त तव्हां अगरि असांखे पंहिंजी पॉवर्टी खे इम्प्रूव करिणो पवंदो, माण्हुनि खे रोज़गार ॾियणो पवंदो, वसाइल उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो त भई तव्हां हे तरीक़ा आहिनि ऐं कमायो। मर्दनि खे चवणो पवंदो त बाबा ये दिस इज़ योर रिस्पॉन्सिबिलिटी कि घर जा ख़र्च हलायो, ऐं घरनि में मायूं कमु थियूं कनि, तव्हांजे घर में असांजे मेड्स अचनि थियूं त उहे हर वक़्तु मूंखे त इहो ॿुधाईंदियूं आहिनि त असांजा मर्द कमु कोन था कनि ऐं असां कहा ऐं वरी घर वञी रधा पका बि कनि थियूं। त मर्दनि खे इहो ॿुधाइणो पवंदो त भई दिस इज़ योर रिस्पॉन्सिबिलिटी कि तव्हां कमायो ऐं मायूं जेके आहिनि उन्हनि जी सिहत जो ख़्यालु रखो। पॉवर्टी खे असां ॾिसणो पवंदो। ॿियो लिटरेसी, फीमेल लिटरेसी इज़ वेरी इम्पॉर्टेंट। मां हाणे कुझु मुल्कनि में घुमी आई आहियां जेके असां खां वधीक ग़रीब आहिनि न, बट उते ख़बर अथव छो सुठी शयूं आहिनि, लिटरेसी वधीक आहे। 90% 99% माण्हू पढ़ियल आहिनि, असां वटि लिटरेसी रेट ॾाढो घटि आहे। सो लिटरेसी बि लिंक्ड आहे। जॾहिं पढ़ियल लिखियल तव्हां ऐं असां ॾिठो आहे, मां अॼु हिते वेठी आहियां, मां बि बिल्कुलु ॻोठ जी आहियां, छो वेठी आहियां, जस्ट बिकॉज़ ऑफ माई एजुकेशन। इहो रोल मॉडल ॿुधाइणो पवंदो पंहिंजे ॿारनि खे त बाबा पढ़ंदव त ज़िंदगी तव्हांजी हीअं थींदी, न पढ़ंदव त तव्हांजी ज़िंदगी हीअं थींदी। सो जॾहिं उहा माई पाण पढ़ियल लिखियल हूंदी न त उहो सोचींदी त मूंखे छा करणु खपे पंहिंजे लाइ, मतिलबु मूंखे सही फ़ैसिलो करे सघंदी त मूंखे न्यूट्रिशन जेको आहे पंहिंजी कीअं रखणु खपे, मूंखे ॿार करी ॼणणु खपे, मूंखे पहिरें ॿार खे केतिरो करणु खपे, केतिरा मतिलबु एटलीस्ट अवेयरनेस में असांखे मुश्किल न थींदी। हिन वक़्तु असांजी जेका वॾी में वॾी वर्क फोर्स आहे उहा लेडी हेल्थ वर्कर आहे, जेका डायरेक्ट कम्युनिटी में कमु कंदी आहे। इनफैक्ट ईअं ॾिसो त उहा कम्युनिटी जो पार्ट हूंदी आहे, उनजा जेके 100 घरनि जो एरिया हूंदो आहे, उन पहिरियों घर उनजो पंहिंजो हूंदो आहे ऐं उहो उन कम्युनिटी में उनजी से बि आहे, छो जो हाणे एॾो टाइम थी चुको आहे त उनजी से बि आहे ऐं उहा करे बि अथी, सभु शयूं करे बि अथी ऐं बिहेवियर चेंज थियो बि आहे। मतिलबु जीअं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांजो जॾहिं मां शुरू में पंहिंजो कैरियर स्टार्ट कयो त दायूं डिलीवरी कराईंदियूं, हाणे असांजो उहो रेशो वधियो आहे, हाणे असांजी स्किल बर्थ अटेंडेंट वधी आहे। हाणे जेके मायूं आहिनि चाहे प्राइवेट क्लिनिक में कराइनि या सरकारी अस्पताल में कराइनि या मिडवाइफ को कराइनि, LHV को, पर हाणे उहे स्किल बर्थ अटेंडेंट जंहिंखे असां चवंदा आहियूं न, यानी डॉक्टर, LHV, मिडवाइफ, उन्हनि खां डिलीवरियूं कराइण जो रेशो असांजो हिकदमि वधी वियो आहे। सो दिस इज़ एन अचीवमेंट। त उन सां ईअं थिए थो त घटि में घटि उन्हनि जी मैटरनल मॉर्टेलिटी घटि थी आहे बिकॉज़ ऑफ दिस। अच्छा, अॼुकल्ह ॾिठो वियो आहे त माइरूं जेके आहिनि पंहिंजे ॿार खे पंहिंजो खीर बि नथियूं पियारे, इहो ॾाढो ग़लति आहे। त इहा वजह छा आहे? छो मतिलबु ब्रेस्ट फीडिंग ते एतिरो? ऐं मी एज़ अ रोल मॉडल मां मर्दनि जे विच में कमु कंदी हुयमि। मुंहिंजो पुटु हाणे त माशाल्लाह जवान आहे, माशाल्लाह, बट आई यूज़ टू हुनखे गॾु खणी वेंदी हुयमि ऐं उते खीर पीआरींदी हुयमि, छो जो असां चऊं था त मां पंहिंजो 6 महीना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो खीर पीआरे। ऐं जॾहिं मां ॿुधायां थी, जॾहिं उन वक़्तु मुंहिंजी माउ बि मूंसां विढ़ंदी त हिनखे पाणी छो नथी पीआरे, बट हाणे त इलाही टाइम गुज़री चुको आहे। माउ जो खीर जेको आहे न, उहो बिल्कुलु इन बारे में असां सेमिनार्स करे, पूरा ब्रेस्ट फीडिंग वीक्स करे वेठा आहियूं, सहल पसंदि थी। ॾिसो, माउ जे पेरनि जे हेठां जन्नत आहे ऐं जन्नत एॾी आसानी सां कोन मिलंदी आहे। मां सभिनि मायुनि खे चवां थी त जन्नत जे लाइ महिनत करणी पवंदी आहे, राति जो उथी ॿार खे खीर पीआरणो पवंदो आहे, पैम्पर ॿधी ऐं फीडर ॾेई सुम्हारण सां माउ खे जन्नत कोन मिलंदी। मां तव्हांखे लिखी थी ॾियां, जेसिताईं उहा उथंदी न, हुनखे खीर न पीआरींदी, जेसिताईं हुनजे लाइ वहण न विलोड़ींदी, हुनखे जन्नत कोन मिलंदी। सो जन्नत एॾी सवली न हूंदी आहे, माउ थियणु एॾो आसान न आहे ऐं जन्नत बि माउ जे पेरनि खां तॾहिं ईंदी जॾहिं। सो असांजो मैसेज इहो ई हूंदो आहे। मां तव्हांजे फोरम तां सभिनि मायुनि खे, यंग गर्ल्स खे चवंदमि त भई मायूं 6 महीना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो खीर पीआरनि ऐं 6 महीननि खां पोइ हुन सां एडिशन टू 6 मंथ खां पोइ सेमी सॉलिड फूड इंट्रोड्यूस कराइनि, उहो बि घर में सेरेलैक घोले न ॾियनि, हुन में वेही करे। सिंध अनदर अचीवमेंट, हिकु त 18 इयर्स वारो, ॿियो असां पाकिस्तान सिंध वाहिद आहे जे हेॾी वॾी माफ़िया सां जंग विड़ी आहे इन लीडरशिप ऑफ डॉक्टर अज़रा, कि असां इहो बि कानून पास करे छॾियो आहे त ब्रेस्ट फीडिंग असां वटि फार्मूला मिल्क जो कोई एड न ईंदो आहे। त सिंध इन में बि सभिनि खां अॻिते आहे, त असां वटि इहो पास थी चुको आहे। एॾी घणी हिन ते असांजी आई वॾा वॾा, तव्हांखे ख़बर आहे माफ़िया आहे पर फार्मूला मिल्क जी, पर असां वटि कानून पास थियल आहे। कानून पास थियल आहिनि, असां वटि हुन ते इम्प्लीमेंट करिणो आहे ऐं इम्प्लीमेंट करे कंदो मां आहियां न, मां पीआरियां न, तव्हां मां सभु मायूं पाण पीआरींदियूं, तॾहिं ईअं थींदो। ऐं हिकिड़ी टिप इहा ॾियां, जेके प्रेगनेंसी में वेट गेन थींदो आहे न, त उहो
अगरि तव्हां मां पंहिंजो खीर या अट्रैक्ट त न, हक़ीक़त फैट जेको आहे लही वेंदो आहे, फीडिंग सां लही वेंदो आहे, हक़ीक़त आहे। सो इहो सोचण त असां जेको फिगर ख़राब थींदो, मां तव्हांजे साम्हूं एग्जांपल वेठी आहियां। फीडिंग सां तव्हांजो उहो फैट बि बर्न थींदो ऐं नॉर्मल डिलीवरी सां बि तव्हां सेहतमंद रहंदा आहियो। बिल्कुलु। सो इहे शयूं जेके आहिनि न, इहे ॿुधाइण, इहो सभु असां सॼो ॾींहुं ॿुधाईंदा वठंदा आहियूं। इट्स अ गुड फोरम। KTN असांजे रूरल एरिया में ॾिठो वेंदो आहे। सो इन करे मां चयो त सुठो आहे त हितां बि असां इहे मैसेजिस कयूं त हिकु त तव्हां ॿारनि खे पढ़ायो। अॼुकल्ह त गवर्नमेंट जे स्कूल में मुफ़्त तालीम आहे। हिकु त ॿारनि खे पढ़ायो। ॿियो जेको आहे न, तव्हांजी हिन हे जेको हे आयो आहे न, द इंफॉर्मेशन इज़ जस्ट 1 क्लिक अवे। त मूंखे सम्झ में नथो अचे त जॾहिं असां ॿियूं सभु शयूं हितां ॾिसूं था त पंहिंजे कम जूं शयूं छो नथा ॾिसूं? मतिलबु हर शइ असां हितां ॾिसूं था न। मतिलबु मूंखे शायदि एॾो टाइम न मिलंदो आहे, जेको मुंहिंजी ॻोठ में मुंहिंजूं कज़न्स आहिनि उन्हनि खे टाइम मिलंदो आहे, मूंखे न्यूज़ ॿुधाईंदी वेंदियूं आहिनि त हे अॼुकल्ह सोशल मीडिया ते हे इशू थो हले। अॼु जीअं तव्हां हाणे फेसबुक जी ॻाल्हि कई शुरूआत में, सो इहे शयूं मूंखे ख़बर ई कान्हे हिन ॻाल्हि जी जेका तव्हां कई। आई स्वेयर मूंखे ख़बर। पैनिक थी विया थोरी देरि लाइ। हाणे जॾहिं इहो सभु करे सघूं था त हिन मां असां पंहिंजे कम जूं शयूं छो नथा कयूं? गवर्नमेंट स्पेंड ऐं जेके असांजा इहे सेक्टर्स आहिनि, जेके असांजा पार्टनर्स आहिनि, डोनर्स आहिनि, NI आहे, वर्ल्ड फूड, इहे अलाए घणा पैसा ख़र्च कनि था मैसेजिस ते। बट जंहिंजे लाइ कयो थो वञे, अगरि उहो न ॾिसंदो त छा फ़ाइदो? अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखां इहा ज़रूरु पुछणु चाहींदसि त जीअं औरत प्रेग्नेंट थिए थी ऐं हुनजा ॾींहं वेझा अचनि था ऐं डॉक्टर जॾहिं हुनखे ॿुधाए थी त भई तव्हांजी नॉर्मल डिलीवरी आहे, पर घणो करे छोकिरियूं प्रिफर कंदियूं आहिनि त वी गो फॉर C-सेक्शन। त नॉर्मल डिलीवरी खां छो एतिरो घबराइनि थियूं, उन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? इट्स डिफिकल्ट न। द नॉर्मल डिलीवरी ऑब्वियसली मुश्किल आहे, पर मुंहिंजे ख़्याल सां माउ तॾहिं ई थींदी जॾहिं तव्हां बर्दाश्त कंदा। प्रोवाइडर बाइसिस बि आहिनि, इहो इन में असांखे कमु करिणो आहे। असांखे प्रोवाइडर बाइसिस बि आहिनि। व्हेन आई वाज़ इन सिंध हेल्थ केयर कमीशन त असां इन खे रेगुलेट करण जी कोशिशि कईसीं त रैशनल C-सेक्शन थिए, जॾहिं इंडिकेशन हुजे तॾहिं ई थिए। लाई ऑन द हेल्थ केयर प्रोवाइडर्स। जेका डॉक्टर तव्हांखे ॾिसे थी उहा उनजो ऐं उनजे अलाह जो मामिलो आहे त उहो रैशनल C-सेक्शन करे थी या जस्ट फॉर मेकिंग मनी। सो दिस इज़ अनदर डिबेट न, उन ते वरी कॾहिं ॿिए ॾींहुं ॻाल्हाईंदासीं। बेशक इहो जेको आहे न, इहो बिल्कुलु सही था तव्हां चओ। ऐं उन्हनि खे डॉक्टर खे इंसिस्ट कर, कुझु बेसब्री, कुझु इम्पेशंस, जीअं तव्हां ॻाल्हि कई त फेसबुक बंदि थियो त पैनिक थी वियो। पेशेंस लेवल घटि थी वियो आहे माशरे में, ऐं तरबियत घटि आहे। माइरूं जेके आहिनि उहे तरबियत ते टाइम नथियूं ॾियनि बिकॉज़ ऑफ मोबाइल जे करे। बिकॉज़ ऑफ दिस ॿारनि खे बि इहो पकड़ाए थियूं छॾनि। ॿारनि खे बि ॿुधाइणो पवंदो आहे त छा खाइणो आहे, छा न खाइणो आहे। मानी ॿिन्हिनि 2 मील्स जे विच में चिंक पिंक खाराईंदव त पोइ मानी कीअं खाईंदो ॿारु? अच्छा, जीअं आयरन जी कमी थिए थी औरत जे अंदरि, त हिकिड़ो त तव्हां फॉलिक एसिड जे हवाले सां ॻाल्हि कई। ॿियूं अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जीअं फ्रूट में थी वियो या सब्जियुनि में थी वियो, जेके खाए करे पंहिंजो? पालक इज़ द बेस्ट ऑप्शन, आयरन में हूंदियूं आहिनि। बट अगरि इहो ॾिसणो पवंदो आहे त एनेमिक केतिरी आहे। एनदर इहो वरी आहे त तव्हांजो अगरि थोरो सो लेवल आहे एनीमिया जो, त उहो त तव्हांजो डाइट सां सही थी वेंदो आहे। बट मोस्टली असां वटि जेका प्रेवलेंस आहे उहा थोरी वधीक आहे। पर कुझु मतिलबु डॉक्टर्स इहो बि चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां वाङण खाईंदव प्रेगनेंसी में या पालक खाईंदव, इहे तव्हांजे लाइ सेफ बि न हूंदियूं आहिनि। न, अहिड़ो कुझु न आहे। डाइट में कोई अहिड़ी शइ न आहे जेका अनसेफ हुजे। जेके अलाह साईं शयूं ठाहियूं आहिनि उहे सभु असांजे लाइ सेफ चवंदा आहिनि गरम आहे, वाङण न खाओ, हीअं न कयो, हूअ न कयो। जेके अलाह साईं पंहिंजी दुनिया में शयूं ठाहियूं आहिनि उहे असांजे लाइ सभु सेफ आहिनि, सभु सेफ आहिनि। प्रॉब्लम किथे ईंदो आहे? असां तनासुब सही न वठंदा आहियूं। असां घणो खाऊं त पोइ असांजे लाइ प्रॉब्लम हूंदो आहे। यानी खाइजे सभु कुझु, पर हिकिड़ी तनासुब सां खाइजे। काई बि शइ जॾहिं पंहिंजे तनासुब खां वधीक खाईंदासीं, चाहे उहो गिहु हुजे, मां त सुठो गिहु खाईंदी आहियां। मां त मतिलबु हेल्दी ऑप्शन्स, ऑर्गेनिक ऑप्शन्स, मां त अॼु बि पंहिंजी जेको आहे जेके असांजा ऑर्गेनिक ऑप्शन उहे खाईंदी आहियां, त उन सां कुझु न थींदो आहे। बट तनासुब जेको आहे न उहो इम्पॉर्टेंट आहे। बैलेंस ख़तमु थी वियो आहे। हाणे असांजी प्रॉब्लम ख़बर अथव छा आहे? अधु माण्हू अंडर वेट आहिनि, मेलनरिश्ड आहिनि, अधु माण्हू ओवर वेट आहिनि। मतिलबु इन जो मतिलबु छा आहे त उहो जेके अंडर वेट आहिनि उन्हनि जी मानी बि हो था खाई वञनि। ईअं आहे न? अच्छा, जेके ऑलरेडी फैटी वुमेन्स आहिनि, दिस इज़ अ फॉर्म ऑफ मेल न्यूट्रिशन। मेल न्यूट्रिशन सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां अंडर वेट आहियो, ओवर ओबेसिटी इज़ ऑल्सो उहो बि आहे। अच्छा, उन में बि प्रॉब्लम्स थी सघनि? रिस्क फैक्टर्स आहिनि सॼा। तव्हां अॼुकल्ह ॿुधो हूंदो
त जेको आहे ओचितो हार्ट अटैक थी वियो रिस्क फैक्टर्स न प्रेगनेंसी जे दौरान हा उन में डबल थी वेंदो आहे रिस्क अच्छा डबल थी वेंदो आहे अगरि तव्हांजो कोलेस्ट्रॉल लेवल वधियल आहे हाइपर टेंशन दिस इज़ अनदर कॉज ऑफ के हाइपर टेंशन जे करे एक्लेम्शिया थींदो आहे फिट्स पवंदा आहिनि ऐं डेथ थींदी आहे ओके सो रिस्क फैक्टर इंक्रीज ऐं जेके अंडरवेट आहिनि नॉर्मल आहिनि जेके लेडीज़ ऐं जिन खे हाइपर टेंशन आहे या एंज़ाइटी आहे उन्हनि जा छा रिस्क्स आहिनि उन्हनि जा रिस्क एंज़ाइटी आई थिंक वो काउंसलिंग सेशंस जी ज़रूरत हूंदी आहे ॿियो अहिड़ो कुझु प्रेगनेंसी में ज़रूरत न हूंदो आहे सही जो वो हूंदो आहे ड्यूरिंग नेटल एंड पोस्ट नेटल कुझु एंज़ाइटीज़ हूंदियूं आहिनि स्पेशली जेके न्यू मदर्स हूंदियूं आहिनि उन्हनि जे लाइ अदरवाइज़ उनजो को अहिड़ो एज सच को अहिड़ो ट्रीटमेंट न हुजणु खपे अदर दैन की काउंसलिंग ऐं हर अॼुकल्ह त दुनिया में हर शइ जो इलाज जेको आहे न काउंसलिंग आहे कि तव्हां इंफॉर्मेशन ॾियो उन्हनि खे सम्झायो शयूं वेही उन्हनि जी क्वेरीज़ जेके हिते वेठियूं आहिनि न क्वेरीज़ उन्हनि जा जवाब ॾियो मतिलबु मां इहो ॾिठो आहे पंहिंजे सॼे तजुर्बे में त अगरि मां जहाज़ में वेठी हुजां या रेल में वेठी हुजां या किथे ट्रेवल या शादी में या कंहिं फंक्शन में ऐं कंहिंखे जीअं ई ख़बर पवंदी त मां डॉक्टर आहे तव्हां खां दे आस्किंग क्वेश्चन्स इट मीन्स के उन्हनि खे उन्हनि जे दिलि में इलाही सवालात आहिनि सही ॻाल्हि आहे जेके उन्हनि खे जवाब ॾियणु खपनि असांखे बिल्कुलु न बिल्कुलु ॾियणु खपनि ऐं जेके नयूं नयूं जेके मदर्स थियनि थियूं उन्हनि जे ज़हननि में त अञा वधीक सवाल हूंदा आहिनि इलाही अच्छा गूगल जो बि इन में तमामु घणो किरदारु अचे थो त कंहिं डॉक्टर खे प्रिफर करण जे बजाए दे प्रिफर गूगल वो रॉन्ग आहे मतलब वो गूगल खे फॉलो कंदियूं डॉक्टर खे फॉलो करण जे बजाए सभिनि खे दड़का ॾींदी आहियां मां उन्हनि खे स्पेशली मुंहिंजो जेको नंढो भाउ आहे IT जो एक्सपर्ट आहे त फौरन बीमारी जी गूगल कंदो आहे मां उनखे चवंदी आहियां तुंहिंजे कंप्यूटर खे मां पढ़ी सघां थी न सो ॾिसो न उस्ताद तमामु ज़रूरी आहे अगरि ईअं हुजे त गूगल ते माण्हू डॉक्टर थियनि त पोइ हेॾा वॾा मेडिकल कॉलेजिस न खुलियल हुजनि सही ॻाल्हि आहे हर किताब खे पढ़ण लाइ बि उस्ताद जी ज़रूरत हूंदी आहे त गूगल बि असांजी ॿेड़ी ॾाढी ॿोड़ी आहे न न इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे कोई बि इशू थींदो हिकदमि असां गूगल कंदासीं उन में मदर्स जेको आहे पंहिंजी हेल्थ जे हवाले सां हर शइ उन में ॼाणण जी कोशिशि कंदियूं ॿार जी हेल्थ जे हवाले सां ॿार खे छा खाराइणु खपे भाई तव्हांजे घर में जेके वॾियूं वेठल आहिनि उन्हनि खां बि कुझु मशवरो वठो बिल्कुलु असांजूं मदर्स थी वियूं ससूं थी वियूं जीअं मां मतिलबु पंहिंजी नानी ॾाॾी पंहिंजी मदर उन्हनि जी शयुनि खे फॉलो कंदी आहियां इवन की मां क्वालिफाइड डॉक्टर आहे पर मां ख़बर ई मुंहिंजी नानी छा कंदी ॾाॾी छा कंदी हुयूं मां उन्हनि खे फॉलो कंदी पहिरें दौर में ॾिसो त अॼु बि ॾिसंदा आहियूं त माशाल्लाह फिट आहिनि उहे औरतूं कमु कंदियूं न कमु कंदियूं हुयूं ऐं उन्हनि जी डाइट ॾाढी सुठी हूंदी उहा ई डाइट हुई पर सोफे ते वेही टीवी जो रिमोट हथ में खणी मोबाइल खणी न वेहंदियूं ऐं उन्हनि जो खाधो पीतो बि सॉलिड हूंदो हुयो यानी देसी घी हूंदो हुयो असां छा सिखियोसीं लाइफ स्टाइल सही ॻाल्हि आहे चेंज हूंदो हुयो कमकार पाणी बि उथी न पीअंदव ऐं खाईंदव तव्हां मानी त उहे बि खाईंदियूं अक्सर मायूं आर्ग्यू कंदियूं आहिनि हो त सुठा घी खाईंदियूं हे खाईंदियूं त कम बि त ओतिरो ई कंदियूं मतिलबु तव्हां भले खाओ मां चवंदी आहियां खाइण ते पाबंदी न आहे तव्हां सुठो घी बि खाओ तव्हां मखण बि खाओ सभु कुझु खाओ बट उनखे कंज़्यूम कयो बाक़ी खाई करे तव्हां सोफा ते रिमोट खणी मोबाइल ग़लति आहे असांखे चयो वेंदो आहे त भाई जॾहिं प्रेगनेंसी थिए थी तव्हां कंसीव कयो था त तव्हां वॉक कयो वॉक इज़ द बेस्ट सोल्यूशन तमामु सुठी एवरीथिंग ज़बरदस्त पर असां उथी करे वॉक न कंदासीं असांखे डॉक्टर चवंदो रेस्ट कयो त असां 9 ई महीना बेड रेस्ट कंदासीं सिर्फ़ु वॉशरूम ऐं बेड ऐं टीवी सिर्फ़ु प्रेगनेंसी सां रिलेटेड न आहे इहो ओवरऑल सॼी लाइफ सां रिलेटेड आहे ऐं हर माण्हू सां रिलेटेड आहे त हेल्दी ऑप्शंस हेल्दी ऐं अधु खां घणियूं बीमारियूं जेके असां वटि आहिनि उहे लाइफ स्टाइल रिलेटेड आहिनि लाइफ स्टाइल त इहो ई आहे कराची जो सॼी राति जागो सॼो ॾींहुं सुम्हो मां ॾाढी डिसअपॉइंटेड आहे हाणे त पहिरियों मां चवंदी हुअमि त इहो सिर्फ़ु कराची जो आहे हाणे न आहे हाणे मां वञी ॾिठो आहे हर जगह ते सो बस अल्लाह हिदायत ॾे सभिनीनि खे ऐं थैंक यू सो मच डॉक्टर साहिबा फॉर योर टाइम एंड कमिंग ऐं मां चाहींदसि फॉर यू कि तव्हां मूंखे हीउ प्लेटफॉर्म मुहैया कयो त मुंहिंजो आवाज़ जेको आहे जिथे बि पहुतो हूंदो त अगरि कंहिं हिकिड़ी बि माई कंहिं हिकिड़े बि माण्हू मूं ते अमल कयो त मां सम्झंदमि इंशाअल्लाह कोई मैसेज ॾियणु चाहींदव मैसेज इहो ई आहे त पंहिंजी लाइफ खे सवलो कयो ॾुखियो न कयो ऐं जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि डूएबल शयूं नंढियूं शयूं वॾियूं वॾियूं भले न कयो नंढियूं शयूं कयो नंढियूं शयूं करण सां बि इलाही चेंज ईंदो आहे सही ऐं पंहिंजे हर शइ गवर्नमेंट ते न लॻायो हर शइ डॉक्टर ते न लॻायो पाण खे सही रिस्पॉन्सिबिलिटी शिफ्ट न कयो जेके मुंहिंजे करण जूं शयूं आहिनि मां कयां जेके तव्हांजे करण जूं शयूं हूंदियूं जीअं तव्हां हे कयो आहे दिस इज़ योर रिस्पॉन्स तव्हां मूंखे घुरायो इहा सुठी ॻाल्हि थी मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी मां मैसेज ॾिनो हाणे जेके ॿुधनि था उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हिन ते अमल कनि थैंक यू सो मच डॉक्टर साहिबा थैंक यू सो मच जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ असांखे ॿियो गेस्ट जॉइन कंदो सो जल्दी वापसि था अचो
वेलकम बैक व्यूअर्स बेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगत भरी शाम में ऐं फर्स्ट हाफ में तव्हां असां सां गॾु हुआ ऐं तव्हां ॾिठो त असां सां गॾु डॉक्टर फरहाना मेमन वेठियूं हुयूं न्यूट्रिशन हुयूं जेके औरत जी सिहत जे हवाले सां ॿुधाए रहियूं हुयूं असांखे त जीअं डिलीवरी वारे वक़्त में हुनखे पंहिंजी केयर कीअं करणु घुरिजे या डिलीवरी खां पोइ हुनखे पंहिंजो ख़्यालु कीअं करणु घुरिजे ज़ाहिर आहे खाधे पीते में ख़्यालु कंदी त ॿार बि सिहतमंद थींदो ऐं जेकॾहिं पाण ई खाधे पीते में ख़्यालु न कंदी त ॿार बि कमज़ोर पैदा थींदो ऐं हिते त वाक़ई असां वटि इहो बि आहे त जेको नंढियुनि उमिरियुनि में छोकिरियुनि जी शादियूं थियनि थियूं उहे वीचारियूं न पाण खे संभाले सघनि थियूं न जेको आहे घर खे संभाले सघनि थियूं वरी प्रेगनेंसी थी वञे वरी उन ॿार खे बि नथियूं संभाले सघनि हेल्थ इशूज़ अलॻि था थियनि रत जा मसला अलॻि था थियनि रत जी कमी थी वञे खाधो पीतो प्रॉपर कोन्हे इलाही शयूं थियनि थियूं सो अॼु असां सां गॾु एडवोकेट अल्ताफ़ हुसैन खोसर साहबु मौजूदु आहिनि सीनियर लीगल एडवाइज़र एंड मेंबर हाई कोर्ट बार कराची सिंध असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि अॼु ॾाढा चटपटा सुवाल उन्हनि सां बि कंदासीं ऐं स्पेशली इन ॻाल्हि ते बि मां उन्हनि खां ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि त अर्ली एज में जेका ॿारनि जी जीअं छोकिरियुनि जी शादी थिए थी उहो रेशो घटि थियो आहे न थियो आहे ऐं उहो कीअं घटि थींदो उन जे हवाले सां बि अॼु हिननि सां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं अस्सलाम वालेकुम सर कीअं आहियो ठीकु आहियो वालेकुम भेण तव्हां कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी तारीफ़ ॾाढी ॿुधी हुई ऐं इहा त मूंखे ख़बर आहे त तव्हां केटीएन फैमिली जा हिसा आहियो ईंदा रहंदा आहियो पर मुंहिंजे शो में तव्हां पहिरियों भेरो आया आहियो हा सही ॻाल्हि पर मां तारीफ़ तव्हांजी ॾाढी ॿुधी आहे आहे इहा तव्हांजी मोहबत आहे जेकर केटीएन वारनि खे असां घुराईंदा आहिनि त असां हलिया ईंदा आहियूं जहिड़े वक़्त बि घुराईंदा असां हाज़िर आहियूं न वॾी महिरबानी ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हांखे एतिरे अरसे खां पोइ ॾिसी करे बिल्कुलु थैंक यू सो मच छा पियो थिए अॼुकल्ह छा हालात आहिनि बसि असांजी रूटीन उहा ई साॻी सुबुह सां उथूं था कोर्ट में वञण जे लाइ ऐं चवंदा आहिनि त असांजो आसिरो इहो हूंदो आहे त वञी ग़रीबनि जा केसनि जे लाइ पोयां निकिरंदा आहियूं ऐं कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त मुख़्तलिफ़ जेके असांजे डिस्ट्रिक्टनि ते वकील आहिनि उनजी मॉनिटरिंग कंदा आहियूं वरी ॾिसंदा आहियूं त जेके किथे ग़रीबनि जा केसिस हलनि पिया था कोर्टनि में उहे कहिड़े तरीक़े सां असांजा वकील जेके उकलाइनि पिया था या वरी जेकॾहिं हाई कोर्ट में केसिस आहिनि त वरी उन्हनि खे बि ॾिसंदा आहियूं त मतिलबु हिकु तमामु घणियूं शयूं हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ एंगलनि सां उनखे मॉनिटरिंग कंदा आहियूं त जीअं असां जेको असांजे इदारे जो जेको मक़सदु आहे उहो सुठे नमूने सां ऐं रसाई बि थिए माण्हुनि ताईं उहो पहुचे बि सही अमली तरह पर चवंदा आहिनि न तारीख़ पे तारीख़ इहो बि त थींदो आहे न उहो आहे ॾिसो त ॿ क़िस्मनि जा तरीक़ेकार आहिनि हिकु असां वटि जेके वकील कमु कनि पिया था तव्हांखे बि इहा बि ख़बर आहे त असां फ्री लीगल एड ॾियूं पिया था ऐं असांजो जेको इदारो आहे प्लस लीगल एड उहो नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे त असांजो मक़सदु इहो हूंदो आहे त हिकिड़ो आम असां वटि जेकॾहिं माण्हू अचे थो ऐं ग़रीब आहे ऐं कहिड़े बि रंग नसल सां तालुक़ु जेकॾहिं रखे थो त असां कोशिशि कंदा आहियूं त उनजो घणे अरसे ताईं केस रखणु असांखे त को फ़ाइदो न हूंदो आहे जेतिरा केस असां उकलाईंदा आहियूं जेतिरा केस हलाईंदासीं त उहो हिकु त असांजी एडवोकेट जी परफॉर्मेंस बि काउंट थींदी आहे ॿियो असांजी टीम डायरेक्टली उनजी मॉनिटरिंग बि कंदी आहे ॿियो असां उन वीचारे ग़रीब वटि उन वटि त सोर्स ऑफ इनकम त आहे कोन को छो जो असांखे इहा बि लालच बि न हूंदी आहे त असां उन खां को पैसा वठूं असांजो कमु हूंदो आहे वकील खे ॾिनोसीं केस उनजी कोशिशि कंदा आहियूं त जीअं क्वालिटी बि मेंटेन थिए ऐं सुठी रिज़ल्ट बि अचे ऐं जेका उनजी ग्रीवेंस आहे जेको उनजो इशू आहे उहो कम अज़ कम हल थी वञे टू बी वेरी ऑनेस्ट हाँ सच्ची ॿुधाइजो सीरियसली मां अॼु ॾाढो मतिलबु चुलबुले मूड में पंहिंजी जाइ ते पर सच ॿुधण जे हक़ में आहियां हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे अचे थो इंतिहाई परेशान आहे ऐं मैजिस्ट्रेट वटि अचे थो त भई मूंसां हे इशूज़ आहिनि ऐं उन ई वक़्तु कोर्ट फ़ैसिलो करे थी त हिनखे वकील ॾिनो वञे ठीकु आहे जेकॾहिं हो हुनखे नथो सम्झ में अचे हो चवे थो त मूंखे अञा को सुठो वकील खपे ऐं हो ॿाहिरां किथां करे थो ऐं हुनखे पहिरियों प्रॉब्लम ॿुधाए थो त मूंसां हे इशूज़ आहिनि मां नथो पैसा ॾेई सघां पोइ छा वकील हुनजो केस वठंदो आहे ॾिसो जेकॾहिं जज साहब जेकॾहिं कंहिंखे रिक्वेस्ट करे थो या डायरेक्शन ॾिए थो कोर्ट में माण्हू वेठा आहिनि वकील त असां सिंध बार काउंसिल जे लॉ जे तहत बाउंड हूंदा आहियूं बीइंग एज़ अ एडवोकेट त असां हुनजो केस हलायूं
पर ॾिसणो इहो आहे त जेकॾहिं उनजी उन क्लाइंट सां कहिड़ी टर्म्स एंड कंडीशन जेकॾहिं क्लाइंट जे विच में वकील जे विच में का डिस्कस थी आहे या न बि थी आहे, केतिरो कॉस्ट आहे या न बि आहे, उहा ते बाज़ेकार जेकॾहिं मुंहिंजे सां कंसर्ट आहे ऐं मुंहिंजे ऑर्गेनाइज़ेशन सां कंसर्ट आहे त असांजो एडवोकेट जेकॾहिं कोर्ट जे अंदरि बि हूंदो त उहो बि पाबंद आहे त उन ग़रीब जेकॾहिं कोर्ट असांखे रेफर कयो आहे मैटर त उनजो हलाइण जो पाबंद आहे, उनखे लीगल एड प्रोवाइड कंदो। जेकॾहिं उनजी रेमेडी डिस्ट्रिक्ट कोर्ट जो केस ठहेसि थो, हाई कोर्ट जो केस ठहे थो, त असां वटि डिफरेंट एडवोकेट्स हूंदा आहिनि जेके डिस्ट्रिक्ट कोर्ट में अलॻि कमु कंदा आहिनि, मैजिस्ट्रेट लेवल ते अलॻि कमु कंदा आहिनि, हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट ते अलॻि कमु कंदा आहिनि, उन लिटिगेशन खे डिफरेंट एंगल सां उनखे परसू कंदा आहिनि। सही, सुठी ॻाल्हि आहे इहा। पर चवंदा आहिनि न त हिकिड़े पासे ग़रीब जो केस त ॿिए पासे अमीर जो केस, ऐं अमीर जो केस हमेशह मथे हूंदो आहे। न, ईअं न आहे। असल में ख़बर छा, कोर्ट में त ॾिसो सभु कारनि कोर्टनि में बीठा हूंदा आहिनि, उते इहो न हूंदो आहे त हे अमीर आहे या ग़रीब आहे, सीनियर आहे या जूनियर आहे। गरम हूंदी आहे न अमीर जी। असल असांजी सोसाइटी में असांखे एक्सेप्ट करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। जेकॾहिं आउं कंहिंखे चवंदुमि त मां ग़रीब जो केस हलायां पियो थो, त शायदि अॻियों माण्हू मूंखां इहो सोचींदो आहे त यार हीउ वाक़ई असांजो हलाईंदो बि सही या न हलाईंदो। जेके असां वटि जेकॾहिं पास्ट में ॾिसूं असां जेके केसिस कया आहिनि, तक़रीबन 2000 खां वधीक असां केसिस उकलाया आहिनि, त अंदाज़ कयो त असां वटि जेको क्लाइंट वेंदो आहे वरी 10 ॼणनि खे वठी ईंदो आहे, चाहे वाक़ई न मां हिननि जे कम खां मुतमिन आहे, हिन इदारे खां मुतमिन आहे, इन्हनि खे केस ॾियो, हीउ तव्हांजो हलाए करे तव्हांखे रिज़ल्ट ॾींदा। उहो ई कमु जेको तव्हां ॿाहिरि वञी ॿिए वकील खां बि करायो था ऐं अमीर आहे त पोइ त राइट आहे उनजो, पर हीउ छो जो असां जेको मक़सदु ऐं ऑर्गेनाइज़ेशन जो बि एम इहो आहे त असां उन्हनि माण्हुनि खे ॾींदा आहियूं लीगल एड जेके ग़रीब हुजनि, जेके अफोर्ड नथा करे सघनि, कोर्ट जा इख़राजात, जेके माण्हू पंहिंजे 2 वक़्तनि जी रोटी जे लाइ परेशान आहिनि, उहे वीचारा जेके प्रोफेशनल जेके लॉयर्स आहिनि, जेके फीस वठी करे कमु हलाईंदा, उन्हनि जी किथां अफोर्ड करे सघंदा। पोइ हीअ उन्हनि माण्हुनि जे लाइ फैसिलिटीज़ अवेलेबल आहे। मां त उन सिंध गवर्नमेंट जो बि हिते नालो वठी करे उनजो बि शुक्रिया अदा कंदुमि कि सिंध गवर्नमेंट असांखे सपोर्ट करे पई थी। उनजी सहकार न हुजे त शायदि हीअ कमु दोस्त असां पहुचाए बि न सघूं। सही। जीअं मां पंहिंजे ब्रेक खां पोइ अचण खां पोइ जॾहिं मां तव्हांजो इंट्रोडक्शन पे करायो त उन खां पहिरियां मां हिकिड़ी ॻाल्हि कई त चाइल्ड मैरिज जेको असांजे मुल्क में सिस्टम आहे हिकिड़ो, अञा 18 सालनि जी छोकिरी थी कोन्हे ऐं एतिरी नंढी एज में हुनजी शादी कराए छॾीनि था ॻोठनि में हेॾां होॾां, पर हींअर मूंखे ॿुधण में अचे पियो त कुझु रेशो घटि थियो आहे। ॾिसो, इहा तव्हांजी मूंखे नथो लॻे त तव्हांजी सोच आहे, रेशो घटि न थियो हूंदो। असल में छा आहे, जेका जिते तव्हां अवेयरनेस ॾींदो न, त उते रेशो तव्हांजो वधंदो, छो जो माण्हुनि खे इन बारे जी ख़बर ई कान्हे का। ऐं किथे वेंदो आहियां कम्यूनिटीज़ में या माण्हुनि खे ॿुधाईंदो आहियां, अॼु ताईं जेकॾहिं असांजे ॻोठनि में बि इहो आहे त जेकॾहिं शादी कंदा आहियूं त किथे हाणे इहो ट्रेंड आहिस्ता आहिस्ता अची वियो आहे त निकाह नामो, न त पहिरियां त इहो कॉन्सेप्ट ई कोन हो त माना बसि शादी आहे, छोकिरी जवान आहे, छोकिरो बि जवान आहे, शादी कराए। हाणे 18 सालनि जी छिक जेका आहे उहा हाणे एतिरी ॻोठनि में इन जे बारे में ख़बर पई आहे त 18 साल, पर अञा ताईं बि उहो जेको 18 सालनि जो जेको निकाह नामो आहे, जंहिंमें तक़रीबन कोई 20-25 मुख़्तलिफ़ कॉलम जेके लिखियल आहिनि, उन जे बारे में कंहिंखे आगाही कान्हे का, न उन नंढड़ी जे पेरेंट्स खे, न जेको मौलवी हज़रात जेकॾहिं वेठो हूंदो आहे। कुझु कॉलम्स त कट कया वेंदा आहिनि न मौलवी साहब जे, हाणे उहा कट थियल आहिनि त उहा कट थियल आहिनि त उहो मौलवी साहब पाण फिल कंदो आहे, त उहा नंढड़ी खे बि ख़बर न हूंदी आहे त उन में छा लिखियलु आहे। ऐं जेकॾहिं असां वटि अञा कल्चर उहो ई आहे त नंढड़ी वीचारी वेठी हूंदी आहे, मथां उहो घूंघट पियल हूंदो आहे, त जेको आहे चवंदा आहिनि बाबा हा फलाणो खान पसंदि आहे तोखे, अच्छा मूंखे पसंदि, पर उहा बि कंध न हिलाईंदी, उनजे हिलाइण जे लाइ बि ॿियो को मां चवंदी या कोई भरिसां जेको माइट वेठो हूंदो उहो चवंदो हा कर, हा हा हा। हाणे उहो ई शइ आहे त माना मूंखे असां अञा इन कल्चर में रहूं पिया त शादी हुनजी थी थिए थी जंहिंजो कंध हलाए। इहो निकाह कीअं थियो त फलाणे जो थी वियो न निकाह, ॻाल्हि कान थी अचे। असांखे अञा सोसाइटी में अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे एम्पावर करण जी ज़रूरत आहे। एजुकेशन जा वॾा असांजे लाइ चैलेंजिस आहिनि। सोसाइटियुनि में अञा ताईं इन शइ जी ख़बर न आहे त निकाह नामो ठाहिण बि ज़रूरी आहे या न, पोइ तॾहिं वञी ख़बर पवंदी आहे जॾहिं असां शनाख्ती कार्ड या ॿारनि जी एजुकेशन ते वेंदा आहियूं। पर अॼु जेकॾहिं छोकिरी चवे थी त निकाह खां पहिरियां मां पंहिंजो निकाह नामो पढ़णु चाहियां थी, त उन ते बि एतिराज़ थींदा आहिनि। ॾिसो, न थियणु खपे। मां थो चवां उन्हनि खे तव्हां नंढड़ी छोकिरी या जेको नंढड़ी त न चइजे, 18 सालनि जेकॾहिं उमिरि थिए थी, ॿिन्हिनि खे जेके आहिनि मौक़ो ॾियो, विहारियो, ॿुधो उन्हनि खां, सम्झो हिक ॿिए खे पसंदि कनि था नथा कनि। नंबर 2, पोइ लाज़मन तव्हांजा टर्म्स एंड कंडीशन जेके ऑफर थियनि था निकाहनामे में, उहे त तव्हां डिस्कस कयो, तव्हां उनखे ॿुधायो। अॻिते इहे न चए, जीअं ॾिसो न असां वटि खुला ऐं डाइवोर्स जो रेशो ॾींहुं ब ॾींहुं वधंदो थो वञे।
मिसअंडरस्टैंडिंग ना आहे तव्हां फैमिली कोर्ट में वञो ईअं लॻी पिया रश लॻी पिया रुॻो खुला जा cases, रुॻो रुॻो खुला जा खुला जा केसिस cases, हा। छाजे करे असां वटि अणबणत एतिरी वधी वई आहे नंढी ॻाल्हि ते बि माना हिक ॿिए खे बर्दाश्त नथा कयूं उहे टर्म्स कंडीशन जेकॾहिं असांजो निकाहनामे ते लिखियल हुजनि उहे कानून बि हक़ ॾिए थो पर असां उनखे फॉलो ई नथा कयूं जेकॾहिं उन्हनि शयुनि ते असां बीहूं ऐं पाबंद कयूं हिक ॿिए खे त शायदि इहा असांखे नौबत ई न अचे सर अग्रेशन तमामु घणी थी वई आहे बर्दाश्त जो मादो ख़तमु थी वियो आहे हियरिंग थिए थी ॿई अचनि था जेकॾहिं इन्हनि खे चयो थो वञे त भई सुलह कयो पाण में त उहो चवंदा असांखे हिक ॿिए जी शिकिल कोन थी वणे असां सुलह कीअं कंदासीं मां तव्हांखे इहे इन ॻाल्हि ॿुधायां 3 ॾींहं पहिरियां असां वटि हिकिड़ा पार्टी आई और लेडी जो नालो न खणंदुमि हिते उहा मूं वटि आई उन ऑफिस में चयो त साईं ये बच्चा है बाप को दे दें बाप कह रहा है ये बच्ची अपने पास रखे मेरी बीवी मेरे मतलब रखे उस बच्चे को अब मुझे बताएं न वो न जेका छोकिरी रखण जे लाइ तयारु न छोकिरो रखणु हाणे ॿार 1.5 खां 2 सालनि जो ॿारु हाणे तव्हां जेॾी महिल मां हुनजी अंडरस्टैंड में वेही करे उनखे सम्झो असांजे ऑफिस में जेके साइकाट्रिक डॉक्टर आहे वरी उनखे घुराए उन जॻह हुन सां मीटिंग कराई पूरा तक़रीबन कलाक ॾेढ उनजे विच में मीटिंग थियूं वकीलनि जे अॻियां मां हुन में इंटरफेरेंस कई त मां चयो इनखे ॾिसी करे जो मसइलो हल कजे बिलीव कंदो छा आहे इनकम न आहे सोर्स ऑफ इनकम न आहे छोकिरो चए थो मुंहिंजो 50,000 रुपए जो कर्ज़ु आहे मां उहो कमाइण जे लाइ मुंहिंजे खां उधार वरितो आहे उहो पंजाब खां आहे उनखे ॾियां पूरी कयां या पंहिंजे घर जी फैमिली खे सपोर्ट कयां महांगाई एतिरी आहे असां 2 वक़्त जी रोटी नथा खाए सघूं उन खां अलावा पंहिंजा अख़राजात पूरा कयूं घर जा अख़राजात पूरा कयूं ॿारनि जी मेंटेनेंस ॾिसूं ॿारनि जा अख़राजात पूरा कयूं या एजुकेशन उनखे ॾियूं त कयूं त छा कयूं जॾहिं इहा शयूं त मां असां इदारे तरफ़ां जेका असां खां पुॼी सघी जॾहिं असां उनखे फाइनेंशियल एड असां ॾिनीसीं तव्हां बिलीव कंदो इन ॻाल्हि ते तइ थियो त हा महीनो ॾेढ ताईं असां कोई बि लिटिगेशन न कंदासीं ऐं विच में कंहिं वॾनि जे विच में विहारे करे किथां हिन जे लाइ असां बंदोबस्तु कंदासीं त जेकॾहिं जी फाइनेंशियल किथां हेल्प आउट थी वञे त हीअ पंहिंजो पाण में फैमिली रही सघंदी तव्हां अंदाज़ो कयो मतिलबु इहे ॻाल्हियूं ॿुधी करे दिमाग़ु ख़राबु थिए थो ऐं इहो बि सोचिजे थो त ठीकु आहे इनकम न आहे महांगाई आहे हर शइ आहे सम्झ में अचनि थियूं पर कॉम्प्रोमाइज़ सबर बि का शइ हूंदी आहे उहा बि किथे घटि आहे औरत जो ॿियो नालो ई कॉम्प्रोमाइज़ आहे औरत जो ॿियो नालो ई सबर आहे पर जेकॾहिं अॼु जी औरत में इहे 2 शयूं आहिनि ई कोन त पोइ हू घर कीअं ठाहींदी न ॾिसो न हली सघंदो भेण किथे किथे तव्हांखे कॉम्प्रोमाइज़ मर्द खे बि करिणो आहे किथे औरत खे करिणो सर शादी हलंदी ईअं ई आहे ॿिन्ही खे कॉम्प्रोमाइज़ करिणो थो पए जेकॾहिं हो अगरि हिकिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थिए थो त छोकिरी खे बर्दाश्त करिणो आहे सबर करिणो आहे पंहिंजी औलाद लाइ करिणो आहे पर आहे ई न तव्हांखे ॿुधायो न त औलाद न हो होॾां रखण जे लाइ तयारु आहे न होॾां रखण जे लाइ तयारु आहे विहारे करे कुर्सी त असां रखे ग़लति आहे न पोइ त मां क्लियरली हिते इहा शइ चवंदसि त पोइ तव्हां ॿार पैदा ई न कयो जेकॾहिं नथा संभाले सघो तव्हां में उहा एबिलिटी न आहे तव्हां सम्झो था त फाइनेंशियली तव्हां पुअर आहियो त तव्हां ॿार न कयो वरी मज़े जी ॻाल्हि इहा मां हिननि खां पुछो इते मां तव्हांखे ॿुधायां मां चयो ये अरेंज मैरिज थी लव मैरिज सर मां लव मैरिज अल्लाहु अकबर हाणे इहा बि लव मैरिज आहे लव मैरिज आहे इहे हशर आहिनि त तव्हां ॿुधायो त सही तव्हां पेरेंट्स जेके आहिनि मां न हुनजा मूं वटि वेठा आहिनि न हुनजा पेरेंट्स वेठा आहिनि कहिड़े सर हुन त लव मैरिज की है हम क्यों आ जाए बीच में इन्होंने अपनी पसंद की खुद की है हा त पोइ माइट बि त पोइ हुशी ॾियनि था न चवनि था पाण वञी मुंहुं ॾियो हाणे उन्हनि खे पोयां सपोर्ट करण वारो न छोकिरी वारनि जे पोयां पेरेंट्स सपोर्ट करण वारा आहिनि न छोकिरे जे पोयां सपोर्ट करण वारा हाणे उनजो सोर्स ऑफ इनकम किथां अचे त इहे बि इशूज़ आहिनि अॼु जे दौर में सर इहे मसला मसाइल असांजे मुआशरे में तमामु घणा वधंदा था वञनि इहे न ख़तमु थियण वारा मसला आहिनि कोशिशि करे ख़तमु न थींदा भला कम से कम घटि त थियनि न तव्हांखे लॻे थो ॾिसो माना बीइंग एज़ अ लॉयर मुंहिंजो बिलीव आहे त जेकॾहिं असां एफर्ट सां कमु कयूं सिविल सोसाइटी ऐं असां सभु गॾे करे गवर्नमेंट्स त इहे इशू घटि थी सघनि था ख़तम न थींदा घटि थींदा तव्हां कोशिशि कंदव न जेके 2 जेके ज़ाल मुड़ुस आहिनि उहे छा कंदा उहो त तव्हांजे साम्हूं ठही वेंदा घर वञी वरी कॿे मथो फाड़ींदा ठीकु आहे ॾिसो न असां वरी बि जीअं माना हाणे हीअ जेकॾहिं असां शादी बचाए वियासीं महीने जे लाइ बि या 2 महीने या थोरे अरसे जे लाइ बि जेकॾहिं उनखे बचाए वियासीं अॻिते हली थी सघे मथां हिन जो रस्तो हमवार थी वञे पर जेकॾहिं असीं तव्हीं जेकॾहिं ही KTN आहे या असां तव्हां वेठा आहियूं सभु मीडिया जो बि वॾो रोल हूंदो आहे जेकॾहिं असां उन्हनि शयुनि खे पॉज़िटिव में ॾेखारियूं ऐं सुठियूं शयूं उनखे ॾेखारियूं त शायदि कई माण्हुनि खे हिन जे नॉलेज जो इज़ाफ़ो बि थिए माण्हुनि खे ख़बर बि पए उन खां अलावा उनजे हुकूकनि जे बारे में बि ख़बर पए उन जे लाइ मुआशी ज़रिया बि पैदा थियनि था जेकॾहिं उन्हनि खे पॉज़िटिव शयुनि में खणी हले पर जेकॾहिं असां उन शयुनि खे सिर्फ़ु नेगेटिविटी सां ॾिसंदासीं इहे ख़तमु न थींदा इहे अञा वधंदा न ईअं न आहे
वधंदा न पर इन्हनि खे डिक्रीज़ करे सघे थो जेकॾहिं असां सभु गॾिजी करे कमु कयूं था। बिल्कुलु, ऐं असांजी त कोशिशि बि इहा ई रहंदी आहे त पंहिंजे प्रोग्राम्स जे थ्रू असां माण्हुनि जी थोरी काउंसलिंग बि कयूं ऐं अवेयरनेस बि ॾियूं ऐं काफ़ी हद ताईं जेको आहे अमल बि कंदा हूंदा, उमेदु आहे। बाक़ी त हूअं अगरि ॿाहिरि जेकॾहिं मीडिया खां हटी करे अगरि असां थोरी देरि जे लाइ ॿाहिरि नज़र फेराईंदा आहियूं त असांखे एतिरियूं शयूं नज़र ईंदियूं आहिनि जो असांजो मथो घुमी वेंदो आहे, सम्झ में ॻाल्हि कोन ईंदी आहे। सही था चओ। ऐं ही केसिस ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि, ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि। इन में फैमिली जो तमामु घणो रोल आहे त फैमिली हुननि खे सपोर्ट करे, वॾनि जो तमामु घणो रोल आहे त वॾा वेही करे सम्झाइनि उन्हनि खे। असल में ॾिसो, मां जॾहिं ईंदो आहियां टेलीविज़न ते, मोस्टली तव्हांजे KTN टेलीविज़न ते अचां पियो त जीअं तव्हां पहिरीं पाण चयो तव्हां त असांजी फैमिली जा हिसा आहियो, त मां इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त असां जेके ॿारनि जा वालदेन आहिनि या चाचा मामा या जेके माउ पीउ आहिनि ॿारनि जा, उन्हनि वटि ई टाइम न आहे, फैमिली खे टाइम ई न आहे त ॿारनि खां पुछनि, ॿारनि सां वेहनि, ॻाल्हियूं कनि, कचहरियूं कनि, सम्झनि, उन्हनि जी मेंटेलिटी खे सम्झनि, ॿारनि खे टाइम मिले पंहिंजे कज़ननि सां वेहनि उथनि त हिक ॿिए खे ख़बर पए। असल में असां टाइम ॾियूं कोन था, असां वटि अॼुकल्ह हर वक़्तु मोबाइल हथनि में आहे, वञूं था त मोबाइल ऐं ॿियो पैसे कमाइण जो जुनून सवार आहे, हींअर सिर्फ़ु जुनून आहे, ॿियो माना उहा शइ ॿी का ॻाल्हि कान्हे करणी, सिर्फ़ु असांखे पैसो बि तव्हां कमायो, पैसो बि ज़रूरी आहे, पर तव्हां पंहिंजी फैमिली खे शयुनि खे ॾिसो त सही। हर माण्हू लॻो पियो आहे मूंखे बस हीअ शइ करणी आहे, कयो। जेकॾहिं हिक ॿिए मां बेज़ार, मुड़ुस ज़ाल मां बेज़ार, ज़ाल मुड़ुस मां बेज़ार ऐं ॿई ॿारनि मां बेज़ार, चवंदा या त वञी ॿाहिरि खेॾो वञी या त वञी माइटनि में वञी वियो या नानी वटि वञी वियो, असांजी ज़िमेदारी न आहे। पोइ हाणे ॿुधायो त कमु कीअं हले, या त मोबाइल हथ में उन्हनि खे आईपैड ॾिना पिया आहिनि घरनि में या मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे शयूं ॾिनल आहिनि। मोबाइल जेकॾहिं असीं वेंदा आहियूं घर में त असां सां ई इहा ई हालत आहे, मोबाइल जेका आहे उहा ॿारनि वटि हली थी वञे, 5 मिंट 10 मिंट बि कोन था वियो मोबाइल खणी आहे। सो चवण जो मतिलबु जेसि ताईं असां टाइम न ॾींदासीं न इहे शयूं हली कोन सघनि। सही ॻाल्हि आहे। अच्छा, हिन वक़्तु तव्हां कहिड़नि जेको आहे शयुनि ते कमु करे रहिया आहियो? ॾिसो भेण, असांजो जेको इदारो आहे उहो मुख़्तलिफ़ शयुनि खे असां जेके थीमेटिक एरिया जेकॾहिं ॻाल्हि कयूं त असां जेके आहिनि एजुकेशन स्किल डेवलपमेंट ते असां कमु कयूं पिया था। मेन जेको असांजो फोकस हूंदो आहे उहो आहे असांजो लीगल एड। असांजो ऑर्गेनाइज़ेशन जो एम जेको आहे उहो फ्री लीगल एडवाइस ॾींदा आहियूं। असां कोर्टनि में जेके केस हलंदा आहिनि उहे फ्री ऑफ कास्ट असां हलाईंदा आहियूं। जा स्किल डेवलपमेंट जा उहो बि असां फ्री ऑफ कास्ट करायूं पिया था। उनजी पर्सन विथ डिसेबिलिटी आहे उनजी इनक्लूजन ते ॻाल्हाईंदा आहियूं, उनजी एम्प्लॉयमेंट जो, उनजी असेसिबिलिटी विज़िबिलिटी ते असां ॻाल्हाईंदा आहियूं त जेका उनजी इंश्योर थिए। मुख़्तलिफ़ इदारा डिपार्टमेंट सां उन सां मोबिलिटी कंदा आहियूं त जीअं उन्हनि जे लॉ जे बारे में उनखे ख़बर हुजणु खपे। उन्हनि सां मीटिंग करण जा या अवेयरनेस ॾियण जो मक़सदु बि हूंदो आहे त माण्हुनि खे ख़बर हुजे जेके पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि या जेके वुमेन जा जेके राइट आहिनि उन्हनि जा हुकूकनि जे बारे में। अच्छा, हिते सॉरी मां तव्हांजी ॻाल्हि विच में कट थी कयां पई। जे डिसेबिलिटी जी ॻाल्हि कईसीं त छा प्राइवेट सेक्टर्स उन्हनि खे एक्सेप्ट कनि था? जे गवर्नमेंट इदारा थी विया, जेकॾहिं कोई वञे थो एम्प्लॉई थियण जे लाइ त ठीकु आहे, गवर्नमेंट जा इदारा में बि उन्हनि खे एक्सेप्ट कंदा बि हुजनि, छा प्राइवेट सेक्टर्स उन्हनि खे एक्सेप्ट कनि? ॾिसो, असीं सभु बीइंग पाकिस्तानी सिटीज़न ऐं असां पाबंद आहियूं असां रूल्स ऐं रेगुलेशन फॉलो करण जा, सभिनी खे लॉ खे ओबे करण जा। पर हिते त रूल्स एंड रेगुलेशन कोई बि फॉलो न कंदो आहे। असां वटि फुक़दान इहो हूंदो आहे जॾहिं असां हिकिड़ी पंहिंजी एंटिटी ठाही आहे त असां पंहिंजो चवंदा बसि असांजो कमु हले, ॿियनि खे छॾियो। इहा शइ न हुजणु खपे। पोइ इन जे करे ई असां डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट पर्सन विथ डिसेबिलिटी सां गॾिजी करे जेको कमु कयूं पिया था त असीं कोशिशि कंदा आहियूं त जेके डिफरेंटली एबल पर्सन आहिनि उनजी इनक्लूजन ते ॻाल्हाईंदा आहियूं, वेंदा आहियूं, माण्हुनि सां ॿुधाईंदा आहियूं या जेके डिफरेंट जेके गवर्नमेंट सेक्टर आहिनि, प्राइवेट सेक्टर आहिनि, NGOs आहिनि या कंपनीज़ जंहिंजे लेबर में जेके अचनि थियूं, इंडस्ट्रीज़ आहिनि, उन सां मीटिंग्स कंदा आहियूं, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं। छो जो उन्हनि जो हिकिड़ो ब्रॉड एक्सपेक्ट आहे, उन वटि हज़ारनि माण्हू कमु कनि पिया था। जेकॾहिं तव्हां इलेक्शन जी वेबसाइट ते वञो, इलेक्शन कमीशन जी वेबसाइट ते वञो, तव्हांखे ख़बर पइजी त केतिरा पर्सन विथ डिसेबिलिटी पाकिस्तान में आहिनि। जेकॾहिं तव्हां उनजी, मां पंहिंजा नंबर न, तव्हां इलेक्शन कमीशन तक़रीबन को मुंहिंजे ख़्याल में 5 करोड़ खां वधीक पर्सन विथ डिसेबिलिटी आहिनि। पहिरें नंबर ते पंजाब आहे, सेकेंड नंबर ते तव्हांजो सिंध आहे। ऐं उनखां अलावा डेटा तव्हांजे अॻियां आहे। असां वटि जॉब किथे आहिनि, जेकॾहिं मां हिन बिल्डिंग में ॻाल्हि कयां त छा असांजो डिफरेंटली एबल पर्सन उहो हेसि ताईं इन 2nd माड़े ताईं या लिफ्ट छॾे करे जेकॾहिं अचे त कीअं अची सघे थो,
उन जे लाइ रिसोर्सिस विज़िबिलिटी एसेसिबिलिटी छा एतिरी आहे जो उहो माण्हू विज़िट करे सघे। जेकॾहिं हिन में आहे तव्हां अहिड़ा मूंखे ॾेखारियो शॉपिंग सेंटर आहिनि या स्कूल्स आहिनि या कॉलेजिस आहिनि या के अहिड़ा उन्हनि वटि कीअं माण्हू वञे, कंपनियुनि छा उन जे लाइ उहे अहिड़ा मौक़ा ॾिना विया आहिनि, उहे शयूं रखियूं वियूं आहिनि जेके डिफरेंटली एबल पर्सन उहे माना उन जे लाइ आसानी थी सघे। उन जे लाइ वॉशरूम्स हूंदा आहिनि, उन जे लाइ रैम्प हुजण को ज़रूरी आहे। जेकॾहिं कोर्ट आहे त उन में जेकॾहिं डीफ एंड डंप आहे त उहे केस कीअं हलाइनि, उनजो ॿुधंदो केरु, हलाईंदो केरु, सम्झंदो केरु। अॼु ताईं तव्हां ॾिठो हूंदो त लाज़िमन कोर्ट में वञण जे लाइ व्हील चेयर असां वटि न आहे, पर जेकॾहिं किथे आहे बि सही त सेकंड फ्लोर ते केस हले पियो त कीअं माण्हू वञे। हाणे उनखे 4 ॼणा माण्हू खणी करे उन सेकंड फ्लोर ते खणी था वञनि। सो इहा बि शइ असांखे ॿुधाइण जी ज़रूरत पए थी त बाबा उन डिफरेंटली एबल पर्सन जूं कोर्टूं जेके आहिनि उहे ग्राउंड फ्लोर ते हुजणु ज़रूरी आहिनि। असां उहा बि कोशिशि कयूं पिया था मुंहिंजी KBA सां, उनजे मुख़्तलिफ़ बार एसोसिएशन प्रेसिडेंट सां, जेके सिंध बार काउंसिल मेंबर उन्हनि सां बि मुंहिंजी ॻाल्हियूं थियूं आहिनि त बाबा या जेके रिलेवेंट जेके गवर्नमेंट जा डिपार्टमेंट्स आहिनि उन सां असां ॻाल्हायूं पिया था त इन्हनि शयुनि खे स्ट्रीम लाइन कयो, सिस्टमेटिकली हुजणु खपे। जेकॾहिं गन शॉट में असां वटि तव्हां कैदी अचनि था, ॾिठा हूंदा तव्हां, पुलिस खणी अचे थी, सेकंड फ्लोर ते मैजिस्ट्रेट साहिबान वेठा आहिनि, उनखे खणी वेंदा मथे, या मैजिस्ट्रेट साहिबु कंहिंखे अपॉइंट कंदो उहो हेठि लही अचे त उहो माण्हू ॿाहिरियां खां अंदरि अचण ताईं कोर्ट में कहिड़ी परेशानी आहे, केतिरी परेशानी आहे। असीं वकील बि अंदरि कोर्ट में गाॾी कोन था काए वञूं, असां बि ॿाहिरि पार्किंग कंदा आहियूं। पार्किंग जी एॾा वॾा मसइला आहिनि। पर हाणे तव्हां मूंखे ॿुधायो उहो माण्हू या त एम्बुलेंस में अचे, जेकॾहिं हिकिड़ो कुराड़ी आहे असांजी उहो अमा आहे, भेण आहे, जेकॾहिं का किथां उनखे टंग खां माज़ूर आहे, तव्हां मूंखे ॿुधायो त कीअं अंदरि अचे। केतिरा बैरियर्स आहिनि असां वटि। असां वटि जेके मुख़्तलिफ़ रोडनि ते ॾिसो केतिरा इशूज़ आहिनि। जेकॾहिं असां पब्लिक ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि कयूं त डिसेबल हिकिड़ो पर्सन जेकॾहिं ख़ान साहिब जे कोच ते वेही सघंदो, न वेही सघंदो न, रक्शे ते वेही सघंदो, न वेही सघंदो। जेकॾहिं तव्हां आम इनखे उनजी जेका व्हील चेयर आहे खणी करे तव्हां बस, उहो बस वारो गाॾी भॼाए वेंदो, चवंदो मुंहिंजे हिकिड़े माण्हू जॻह ते 5 माण्हुनि जी जॻह मुंहिंजी वलारे वेहंदो व्हील चेयर वारो, उहो गाॾी बीहारींदो न। त ऑफकोर्स उहो माण्हू वीचारो या त रक्षा करे या त को सेपरेट ॿी का गाॾी करे, पर उहे रक्षा बि अहिड़े क़िस्म जा न आहिनि जेके डिसेबल खे खणी सघनि। बिल्कुल बि न। हाणे उहा व्हील चेयर अंदरि कीअं वञे? बसिस कोन्हनि। जेकॾहिं बसिस गवर्नमेंट वारियूं आहिनि, उहे बि किथे किथे उन्हनि गवर्नमेंट वारनि इक़दामात त सुठा कया आहिनि, पर असांखे उन्हनि खे बि ट्रेनिंग ॾियण जी ज़रूरत आहे। उहे बि गाॾी कोन बीहारींदा आहिनि, चवंदा आहिनि इनखे खणे केरु, बीहारे केरु, उनखां सुठो आहे हिकिड़ो पैसेंजर न खणंदासीं त ॿियो उनखे जाइ बि त कोन ॾींदा न वेहण जे लाइ। अॻे वारे खे तकड़ लॻी पई हूंदी त छॾ इनखे, छॾ। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, हलो अॻिते हलो। हाणे इन्हनि खे जॾहिं असां माण्हुनि में इहा सोच आहे त पोइ तव्हां उन्हनि खे नौकिरी किथे ॾींदो? जेकॾहिं नौकिरियूं असां एडवर्टाइज़, रिस्पेक्ट हूंदी आहे, नौकिरियूं जेकॾहिं एडवर्टाइज़ कंदासीं त असां सभिनी जे लाइ हिकिड़ो आम माण्हू जे लाइ नौकिरी अनाउंस कंदासीं, पर डिफरेंटली एबल जे लाइ अनाउंस न कंदासीं। चवंदा यार हीअ असांजो कमु, अधु अञा हिनखे सम्झायूं बि सही, सैलरी बि ॾियूं, हीअ असांजो दिमाग़ु घणो खाईंदो। पर तव्हां उन्हनि खे तव्हां जेकॾहिं एम्पावर न कंदो पोइ केरु कंदो? कोई असां हीअ लॉ जो ठाहियूं पिया था, हर शइ कयूं पिया था, त असां तव्हांजो फ़र्ज़ु आहे, इदारनि जो फ़र्ज़ु आहे इन्हनि खे सपोर्ट कयूं, छो जो इहे बि असांजा हिसा आहिनि। जेकॾहिं असीं उहे ई माण्हू ॾिसूं न, हर घर छॾे हिकिड़े घर में तव्हांजो हिकिड़ो माण्हू पर्सन विद डिसेबल आहे। हाणे जेकॾहिं उनजे हक़नि जी ॻाल्हि कंदासीं, असां 4 ॿाहिरि पंहिंजा हक़ पंहिंजे नादरा में रिकॉर्ड डेटा में रखाईंदासीं, उनजो कोन रखाईंदासीं। हक़ीक़त ॻाल्हि आहे, हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं इहे बि मुआशरे जो हिकु अहम हिसो आहिनि। डिसेबिलिटी अलाह जी तरफ़ां बि थी सघे थी, डिसेबिलिटी कंहिं हादसे में बि थी सघे थी, त इन्हनि जो बि ख़्यालु करणु घुरिजे। मुआशरे में इन्हनि खे बि साहु खणण जो हक़ु आहे, बराबरि जा हुक़ूक़ आहिनि, इन्हनि जा रिस्पेक्ट कम्स फर्स्ट। सो इते वठंदासीं ब्रेक खां पोइ हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, बि तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां सां गॾु एडवोकेट अल्ताफ़ सिंध खोसो साहिबु हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां ज़बरदस्त कचहरी असांजी हली रही आहे। ऐं कॾहिं कॾहिं मज़ो ईंदो आहे अहिड़नि टॉपिक्स ते डिस्कस करण में, ॻाल्हाइण में,
मतिलबु माण्हू इंजॉय कंदो आहे त ही टॉपिक्स बेसिकली असांखे रखणु घुरिजनि पंहिंजे शो में ऐं इन्हनि ते ॻाल्हाइण बि घुरिजे ताकी अवेयरनेस बि थिए ऐं माण्हुनि जी थोरी काउंसलिंग बि थिए त सर जी डिसेबिलिटीज़ ते ॻाल्हि पई थिए त ईअं अगरि कोई तव्हांखे कॉन्टेक्ट करणु चाहे ऐं हुनजो कोई बि इशू हुजे चाहे जॉब जे हवाले सां हुजे पढ़ाई जे हवाले सां हुजे या कंहिं बि फाइनेंशियली हवाले सां हुजे त ही जेके नंबर्स तव्हां ॾिना आहिनि इन ते तव्हांखे कॉन्टेक्ट जी करे सघनि बिल्कुलु था असां तव्हां वटि इहे नंबर ॾिनल आहिनि जेकर इहे तव्हां पंहिंजे व्यूअर्स वारनि खे ॿुधाइण बि चाहियो मां एडिशन बि इहो कंदो हलां त असां वटि हैदराबाद सखर कराची मीरपुर ख़ासि उन्हनि सॼी रीजन में असांजी टीम्स कमु कनि पियूं थियूं हर डिस्ट्रिक्ट में असांजा एडवोकेट्स बि आहिनि रीजनल असांजी ऑफिसिस आहिनि जेकॾहिं उहे असां वटि जेके ग़रीब या मुस्तहिक़ माण्हू आहिनि या उहे डिसेबिलिटीज़ आहिनि वुमेन सां तालुक़ु रखनि था उहे असां वटि जेकॾहिं अचणु चाहिनि था त असीं उन्हनि खे सपोर्ट कंदासीं फाइनेंशियल जे हिसाब सां बि जेकर उनजी इनक्लूड जॉब जे हवाले सां जेकर उन सां मसइला थियनि था उहे बि असां कंदासीं जेकर उनखे किथां जी एड जी ज़रूरत आहे हेयरिंग एड आहे या उनखां अलावा व्हील चेयर जी ज़रूरत आहे जेको असांजो हाल हूंदो असां कोशिशि कंदासीं इदारनि सां कनेक्ट करे वठंदासीं गवर्नमेंट सां लाइसेंस करे वठंदासीं जीअं जेकॾहिं हिकिड़ो बेनज़ीर इनकम सपोर्ट आहे एहसास प्रोग्राम्स आहिनि या जेके असांजा जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि जेके अहिड़ी जेके फलाही कमु कनि पिया था जेके सपोर्ट कनि पिया था उन्हनि सां असां लाइसेंस कराए वठंदासीं त जीअं उहे माण्हू पंहिंजे पेरनि ते पाण बीहनि ऐं पंहिंजी फैमिली खे सपोर्ट कनि बेसिकली असीं चाहींदा ईअं आहियूं त माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहे पाण पंहिंजे घर खे हलाए जेकॾहिं असां उन्हनि खे इनकम जनरेशन सपोर्ट कंदासीं त सुभाणे पंहिंजो घर बि हलाईंदा ऐं अहिड़ी असां ॾिसो हींअर असां जेल में जेको प्रोग्राम हलायूं पिया था त असीं फ्री लीगल एड बि ॾियूं पिया था उन्हनि सां गॾु उनजी फैमिली खे बि सपोर्ट कयूं पिया था सपोर्ट ईअं त माना जेकर उहे ॿार जेकर स्किल्स डेवलप कनि पिया था त असां उन्हनि जी फैमिली खे कुझु नंढो वॾो जेके जीअं क्रॉकरी शॉप थी वियो टक शॉप थी विया या उनजी बिज़नेस इनकम जनरेशन सपोर्ट कयूं पिया था जीअं उहे ॿार निकिरनि त उनजी फैमिली ग़रीब आहे असां उन्हनि जी जॾहिं इंटरव्यू कंदा आहियूं त माना कई अहिड़ा माण्हू आहिनि जेके नंढी नंढी चोरियुनि में जीअं जेकॾहिं इहे असांजा माना बैटरी चोरी शीशो चोरी हाणे इहो ॿुधायो जेकॾहिं असांजे जेकॾहिं इन्हनि खे कोई स्किल्स हूंदा त सुभाणे इहे न करे सघंदा न असां उन्हनि खे स्किल बि ॾियूं पिया था त जीअं उहे सुभाणे ॿाहिरि निकिरनि त पंहिंजे पेरनि ते बीहनि ऐं पाण बीह करे कमाइनि ऐं पंहिंजी फैमिली खे बि सपोर्ट कनि सुभाणे ईअं न थिए जो औलाद कंहिं ॿी एक्टिविटी में इन्वॉल्व जी बिल्कुलु उहो बिल्कुलु तव्हां वटि उहा ऐं इहे ॾिसो पंहिंजी जेके ऑफिस जो एड्रेस आहिनि उहे तव्हांखे ॿुधायूं नंबर तव्हां वटि नोट थियल आहिनि जेकॾहिं बिल्कुलु मां ॿुधायां थी स्क्रीन ते बाक़ी ऑफिस जो एड्रेस तव्हां पाण ॿुधाए छॾिजो एडवोकेट साहब जो नंबर आहे जेको मोबाइल नंबर आहे तव्हां पिक त कंदा आहियो न जी 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 बिल्कुलु 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 सही आहे मां पाण पंहिंजो डायरेक्ट तव्हां पाण चयो दादा पंहिंजो नंबर ॾेई छॾियो हा पोइ सही आहे ईअं न त मां नंबर अनाउंस करे छॾियां सुभाणे तव्हां पिक न कयो ठीकु आहे त मोबाइल नंबर आहे बिल्कुलु मोबाइल नंबर तव्हां नोट कंदा 030034111251 मां वरी रिपीट कंदमि 030034111251 ऐं PTCL नंबर आहे 02134011698 वरी रिपीट कंदमि 02134011698 इन्हनि ते तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था ऐं जेकॾहिं बि अलाह न करे कंहिंखे का परेशानी आहे को मसइलो आहे त तव्हां इन्हनि सां डिस्कस करे सघो था ऐं हे तव्हांजी हेल्प करे सघनि जेकॾहिं कराची में आहे कराची में जीअं मां कराची जी ऑफिस जी एड्रेस ॿुधाईंदो हलां जेकॾहिं कराची में रीच आउट करणु चाहिनि था त असां गुलिस्तान जोहर में असांजी ऑफिस आहे गुलिस्तान जोहर ब्लॉक 9 में 213 स्ट्रीट नंबर 4 में ब्लॉक 9 में त उहो असां वटि अचनि फिज़िकली हैदराबाद में असांजी अलॻि वुमेन कॉम्प्लेक्स सेल में असांजी सखर में असांजी ऑफिस आहे उते अचणु चाहिनि असांजी कोर्ट बिल्डिंग जे साम्हूं असांजी इन में पंहिंजो मीरपुर ख़ासि में आहे असांजा बोर्ड लॻल आहिनि विज़िबल जेकॾहिं असांजे PTCL नंबर ते कॉल करे वठंदा त असां उन्हनि खे हेल्प आउट बि करे वठंदासीं या मूंसां ॻाल्हाइणु चाहिनि था मां इन पर्सन बि पाण उन्हनि जी कॉल अटेंड बि कयां थो ऐं ॿुधाईंदो बि सही उन्हनि खे असां जेके जिथे असांजी टीम्स कमु कनि पई थी असां कोशिशि कंदासीं त उहे जेके वीचारा मार्जिनलाइज़ आहिनि जेके ग़रीब आहिनि अफोर्ड नथा करे सघनि त इनशाला पूरी माशाअल्लाह कमु तव्हां पंहिंजी जाइ ते सुठो पिया कयो गवर्नमेंट सुठो कमु करे रही आहे उन खां पोइ बि रड़ियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि त गवर्नमेंट कमु नथी करे गवर्नमेंट एतिरो कमु त करे थी अञा छा करे गवर्नमेंट ॾिसो न जेतिरा मां त शुक्रियो अदा कंदो आहियां गवर्नमेंट जो सिंध गवर्नमेंट सां बि
त असांखे खणी अचण वारी असांखे सपोर्ट करणु सिंध गवर्नमेंट जी आहे ऐं असां जेकॾहिं मुआशरे में कमु कयूं पिया था सोसाइटी में कमु कयूं पिया था कई ज़िलनि में असां हलायूं पिया था त असांजी सहकार सिंध गवर्नमेंट ई आहे न सिंध गवर्नमेंट असांखे सपोर्ट करे पई थी असीं उन्हनि माण्हुनि ताईं पहुचूं था जेकॾहिं असांखे उनजी सपोर्ट न हुजे त माना जेके मां इहे नंबर या तव्हांखे जेके ॿुधायां पियो थो या असांजी टीम्स कमु कनि पियूं त ॾाढो मुश्किल थी वञे न असां रिसोर्सिस किथां खणी अचूं पोइ त मां इहो ई चवां त दादी मुंहिंजी कमर्शियल हिकिड़ो मैसेज हलायो त माना जेको आहे मूंखे फंड किथां मिलनि पर आउं त हिते जेकॾहिं आयो आहियां त आउं चाहियां थो त गवर्नमेंट जी सहकार मूंसां गॾु आहे तव्हां असां वटि अचो ही फैसिलिटी अवेल कयो जेकॾहिं तव्हांखे जॉब नथी मिले असां सां राब्तो कयो जेकॾहिं तव्हांखे किथे को प्रॉब्लम्स आहे लीगल इशूज़ जा प्रॉब्लम आहिनि वुमेन जा इशूज़ आहिनि हरासमेंट जा इशूज़ आहिनि या को ॿिया प्रॉब्लम अचनि था तव्हां असां सां राब्तो करो जेकॾहिं डिसेबिलिटी सां रिलेटेड सां तव्हां सां चैलेंजिस आहिनि इशूज़ आहिनि तव्हां असां सां रुजू कयो असीं कोशिशि कंदासीं तव्हांखे उन उम्मीद ते पूरा लहूं असांजो इदारो कोशिशि कंदो बाक़ी हाणे तव्हां जॾहिं असां वटि ईंदो ई न तव्हां पंहिंजो घरनि में वेठा हूंदो तव्हां ॿुधाईंदो ई न त शायदि असां तव्हां सां कीअं ख़बर पवंदी सही ॻाल्हि आहे अच्छा मूंखे इहो त ॿुधायो त तव्हांखे पाण खे शौक़ु हुयो वकील थियण जो या एक्सीडेंटली थियो या घरनि वारनि तव्हांखे जेको आहे चयो त बसि बाबा तूं वञ न मूंखे घरनि वारनि धिको कोन ॾिनो असल में मुंहिंजो पंहिंजो शौक़ु हुयो जॾहिं आउं सिंध यूनिवर्सिटी में हुउसि त मां चयो यार असीं त ग़रीब जा ॿार आहियूं बाबू जेको आहे वीचारो पोस्ट मास्टर हो उन टाइम हाणे त वीचारो रिटायर थी करे मस्जिद में निमाज़ वग़ैरह पढ़ाए पियो त आउं सोचियो असीं ग़रीब माण्हू ॿियो त असांखे केरु सपोर्ट करण वारो एतिरो केरु हुयो कोन को न वरी असांजो को पॉलिटिकल एॾो को बैकग्राउंड हुजे त असां चयोसीं भाउ मूंखे नौकिरी मिलंदी किथां छो जो असांजो हिकिड़ो चाचो उहो बि ॾिठोसीं त भाउ उहो वीचारो वेठो आहे उनखे जॉब मिली कान का त भाउ पढ़ी त जॉब मिली कान स्किल्स हुया कोन को त आउं जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में आयो त भाभे सां मूंसां जॾहिं असांजी कचहरी थी त भाभी चयो हाणे छा सोचियो आहे तो मां चयो मां BA कई आहे हाणे आउं हितां निकिरी थो वञा कराची लॉ वञी कंदुमि त अम्मा चयो भाई पैसा किथां ईंदा त अम्मा मूंखे 1500 रुपया जेका आहे उहा ॾींदी हुई 300 रुपया जेके आहिनि अचण वञण छो उन टाइम 80 रुपया या 100 रुपया हुयो कराची जी ट्रेवलिंग टू मेहर ताईं अचण वञण जे लाइ त मां चयो मां महीने में 20-25 ॾींहं में मोटी ईंदो हुउसि ऐं असां हिते रहंदा हुआसीं हॉस्टलनि ते हिते रही करे असांजो रुॻो इहो ख़र्चो असांजो इहो हूंदो किथां असां बिरयानी या किथे जेको ॿियो त असां वटि अहिड़ो को हुयो कोन को सिस्टम इहा असां पंहिंजो वक़्तु गुज़ारे करे 4-5 साल असां कराची में पंहिंजनि पेरनि ते बीहण जी कोशिशि कईसीं पोइ वरी वकालत बि मां हितां ई स्टार्ट कई हितां स्टार्ट करे पोइ मुंहिंजे अंदरि इहो जज़्बो हुयो मां चयो यार असीं ग़रीब माण्हू ग़रीबनि जा ॾुख ॾिसूं था न कसम सां बर्दाश्त नथो थिए पोइ गवर्नमेंट सां कोशिशि कईसीं गवर्नमेंट वटि अप्रोच कईसीं भींग वकील कोट पाए करे बीहंदुसि मां चयो मूंखे तव्हां सपोर्ट कयो मां इन्हनि वीचारे आम माण्हुनि सां त मां पाण उन बैकग्राउंड सां आहियां जेके फैमिली सां जेके असां ग़रीब फैमिली आहे मां चयो मां हुनजा ॾिसां थो ॾुख दर्द ॾिसां थो मूंखां बर्दाश्त नथो थिए जेल विज़िट कयां थो ग़रीब आहे वीचारो मां चयो हाणे मां वीचारो वकील आहियां त पर मुंहिंजो घर किथां हलंदो पर आउं चयो मुंहिंजो घर अलाह कंदो किथां हली वेंदो पर जेकॾहिं इन जा ॾिसंदा त कोन करे सघंदा जेकॾहिं आउं हिकिड़ो वकील आहियां वॾा फेमस केसिस मूं वटि आया मां हलाया जेकॾहिं मां चाहियां त मां करोड़पति बि थी सघां थो मां उन्हनि खां पैसा वठी बि करे मां पंहिंजो घर हलाए सघां पर आउं चयो मुंहिंजी लाइफ ई मुंहिंजी वक़फ़ करे छॾी आहे मुंहिंजी मिसिस मूंसां गॾु आहे उहा बि वकील आहे उहा बि सॼो ॾींहुं दफ़्तर में आहे चवण जो मतिलबु त भेण असां सोचियो इहो आहे त असांखे कमु ई ग़रीबनि जे लाइ करिणो आहे सुठी ॻाल्हि आहे तव्हांजी नियत साफ़ आहे त ॾिसो अलाह साईं तव्हांजी मंज़िल केॾी आसान करे छॾी आहे तव्हां बेसिकली तव्हां इंसाननि खे इहो सबक़ु था ॾियो पिया त पंहिंजे मसइलनि सां विढ़णु सिखो न की उन्हनि खे हावी कयो पंहिंजे मथां ऐं गवर्नमेंट सुठो कमु करे रही आहे जेकॾहिं गवर्नमेंट फंड्स ॾिए थी हर शइ करे थी ऐं अॼु जेकॾहिं ही हिते वेठा आहिनि त हिकिड़ो अवेयरनेस प्रोग्राम ई थी वियो हिकिड़े क़िस्म जो ही तव्हांखे अवेयर था कनि तव्हांखे कोई बि मसइलो आहे चाहे उहो फाइनेंशियली हुजे चाहे उहो जॉब जे हवाले सां हुजे या कोई बि XYZ कोई बि मसइलो आहे त तव्हां हिननि खे कॉन्टेक्ट करे सघो था गवर्नमेंट बि कमु करे रही आहे ही बि कमु करे रहिया आहिनि बेसिकली चवण जो मक़सदु इहो आहे त ही तव्हांखे इंडिपेंडेंट करणु चाहिनि था त अलाह न करे तव्हां कंहिंजे साम्हूं हथु फैलायो उन खां बचाइण जी कोशिशि कई थी वञे पई सुठे मुआशरे में रहण जी ॾिसो निशान इहा ई आहे न असांजो कमु आहे जेकॾहिं असांखे गवर्नमेंट सहकार करे थी असां चाहींदासीं थी अवेयर थियनि जेके हिन जा बेसिक जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उहे हिननि खे मिलणु खपनि असीं इहे कोशिशि कंदासीं जो पंहिंजे पेरनि ते पाण बीह करे पंहिंजी फैमिली खे सपोर्ट कनि ॾिसो न केरु कंहिंखे केतिरो हलाईंदो जेकॾहिं इनकम जनरेशन सपोर्ट आहिनि बि सही बेनज़ीर जो वठो इनकम सपोर्ट या ॿिया इनकम सपोर्ट जेकॾहिं आहिनि बि सही गवर्नमेंट टाइम टू टाइम अनाउंस करे पई थी उहो बि तव्हांखे ॾिसो कॾहिं क्वार्टरली ते कॾहिं महीने ते कॾहिं तव्हांखे थोरे लिमिटेड टाइम ते लाइ मिलंदा न पर तव्हांजी वरी बि जेकी नीड जेका आहिनि उहा पूरी
पूरी न थी सघंदी भेण। बिल्कुलु सही तव्हांखे वरी बि पाण खे कमाइणो पवंदो, महिनत करणी पवंदी, जफ़ाकशी करणी पवंदी, पर असां उनखे जेके कोई अहिड़ा, मां तव्हांखे मिसाल ॾियां त असां वटि जेकॾहिं की वीचारी औरत जा पैसा अची था वञनि ऐं उनजो मुड़ुसु बि आहे माशाअल्लाह सां, उहो उन ते पाबंद हूंदो आहे, चवंदा बसि मुंहिंजी मिसिस वटि, मुंहिंजी ज़ाल वटि पैसा अची विया आहिनि, हाणे बसि मूंखे 4-5 ॾींहं त उहो कमाइण छॾे वेंदो आहे। हाणे इहा ग़लति आहे न, इहा शइ न हुजणु खपे। त माना उहा जेकॾहिं एड मिले थी जीअं औरत खे मिलनि था, त कम से कम तव्हां यकीन कयो, एड त पंहिंजी जाइ ते, पर ही जेके घरनि में मासियूं कमु कनि थियूं वीचारियूं, हिकिड़े ॾींहं में 5-5, 6-6 घरनि जा कम थियूं कनि, हो सॼो ॾींहुं पंहिंजा कम करे, मतिलबु थांव बि धोइनि, ॿुहारियूं बि कनि, पोचा बि हणनि, मानियूं बि पचाइनि, 5-6 बजे हो घर थियूं वञनि थकिजी टुटिजी, वरी ॿार संभालनि, वरी मुड़ुसनि जा नख़रा खणनि, वरी घरनि जूं सफ़ाइयूं कनि, वरी मानियूं पचाइनि, ऐं उन्हनि जा मुड़ुस नवाब घरनि में वेठा आहिनि, या त रुॻो नशा वेठा कंदा या त सुता पिया हूंदा, औरत वेठी हिकिड़ी कमाईंदी। असां वटि ॾिसो न, असां वटि ग़लति सिमथ वञूं पिया न। मां कई ॿाहिरि मुल्कनि में वियो आहियां, बिलीव कंदो तव्हां हितां रुॻो निकिरो हैदराबाद खां पहिरियों ई जेकॾहिं जामशोरे खां निकिरणु शुरू कंदो त इहे रोडनि ते, फुटपाथनि ते ईअं बेंचूं लॻी पियूं आहिनि, माना हर होटल तां 400-400, 500-500 माण्हू लाइन में वेठा आहिनि, 4-4 कलाक, 3-3 कलाक वेठा हूंदा, पोइ चांहि बि पीअंदा, पंहिंजो सिगरेट बि पीअंदा, वेठा कचहरियूं बि कंदा, ज़माने जूं वेठा ॻाल्हियूं कंदा, कंहिं वटि पैसा हूंदा न बि हूंदा, 100 रुपया 150 रुपया चांहि जो कप आहे, पर उहा बि उन्हनि वटि एतिरी इनकम बि न हूंदी, सॼे ॾींहं में 400 रुपया बि न कमाया हूंदा, जंहिं करे कमाया हूंदा उहे वरी 4 कलाक वेही करे डिस्कस करे 400 रुपया बि विया ज़ाया थी, पंहिंजी फैमिली खे सपोर्ट न आहे करणु। ऐं असां वटि ॾिसो ॿाहिरि मुल्कनि में तव्हां वञो, बिलीव कंदो इहे सिस्टम आहे ई न सर। उते कलाक जी गेम आहे, सिर्फ़ु कलाक तव्हां मिस कयो, तव्हांजा डॉलर्स ख़तम थी विया, उते कलाक भी कमाइणो आहे। हा, असां जेकॾहिं वेंदा आहियूं न कम्यूनिटीज़ में, जेकॾहिं अवेयरनेस ॾियणु वेंदा आहियूं त चवंदा आहिनि साईं पोइ असांखे भला छा मिलंदो, तव्हांजे जेकॾहिं सेशन में अचो, तव्हां त एनजीओज़ वारा माण्हू आहिनि, तव्हां त हलिया वेंदो, माना तव्हांखे त पैसा मिलिया आहिनि, त बाबा हाणे तव्हांखे पैसा असां आगाही ॾियणु चऊं था, जेकॾहिं असां हिते आया आहियूं त इहा बि तव्हांजी महिरबानी, असां वटि आहियूं न मां तव्हांखे कुझु ॾिनो आहे, पर तव्हां खां मां वठां थो, ॾियां थो, हीअ तव्हांजे चैनल जे ज़रिए असां माण्हुनि खे आगाही ॾियूं था। जेकॾहिं मुंहिंजो ॾिसण वारा आहिनि ऐं जेके ॿुधण वारा बि आहिनि, त ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी फैमिली खे पढ़ायो ऐं पंहिंजी फैमिली ते ख़्यालु रखो, ॿारनि ते ख़्यालु रखो। इहा आगाही जेको पंहिंजो जेको टाइम जेको तव्हां कढो था, 3-3 कलाक 4-4 कलाक जेकॾहिं वेही करे तव्हां कमु कयो सुठे नमूने सां, त मुंहिंजे ख़्याल में तव्हां पंहिंजी फैमिली खे बि सुठे नमूने सां हलाए सघो था, उनखे सुठी एजुकेशन्स बि ॾेई सघो था, ऐं उन्हनि खे परवरिश बि तव्हांजी सुठी थी, अचण वारो मुस्तक़बिल उन्हनि जो सेव थी वेंदो। जेकॾहिं तव्हां इन्हनि शयुनि में हूंदो त अधी वरी उहो ई साॻियो हूंदो, इहो कल्चर पियो हलंदो रहंदो, पर असां त करे त कुझु कोन सघियासीं वरी बि। त असीं कोशिशि इहा कंदा आहियूं त कम्यूनिटी में जॾहिं वेंदा आहियूं न, चवंदा त तव्हां त कुझु ॾियणु आया हूंदो, असां चवंदा नॉलेज ॾियणु आहियूं, असां वटि ॾोकड़ या को पैसा वग़ैरह कोन्हनि के, असां तव्हांखे वधि में वधि इहो रिफ्रेशमेंट हूंदी, वेठा हूंदासीं तव्हांखे चांहि पाणी पीआरे, पर जेकॾहिं होटल ते वेठा हूंदा 4 कलाक वेहंदा, पर असां लेडीज़ असां गॾु हूंदी आहे, बिलीव कंदो उन्हनि खे वञी घरां कढे करे विहारींदा आहियूं, तव्हां कठे अचो, असां तव्हांजे पंहिंजे हुकूकनि जी ॻाल्हि करणु आहियूं। अॼु बि तव्हांजे हुकूकनि जी ॻाल्हि कयूं पिया था न, तव्हांखे ॿुधायूं पिया था हिते त भाउ तव्हांजा राइट्स कहिड़ा आहिनि, तव्हां पंहिंजा हक़ कीअं वठी सघो था। मुंहिंजे ख़्याल में अॼु जी जेका न्याणी आहे, जेका पढ़ी चुकी आहे या पढ़े थी या पढ़ण वारे उन टाइम में आहे, त उनखे ख़बर आहे त उनजा राइट्स छा आहिनि। जेका घर में वेठी आहे, जेका सिर्फ़ु 24 कलाक थांव ॿुहारी थी करे, मानी थी पचाए, ऐं उनखे ॿाहिरि जी दुनिया जी का ख़बर कोन्हे, उनखे राइट्स जे बारे में बि ख़बर कोन्हे का। ॾिसो, इहो बि हिकिड़ो वॾो फुक़दान आहे असां वटि। अॼुकल्ह मोबाइलूं, टेलीविज़न, इन जे ज़रिए त असां तॾहिं त माना हिते वेठा आहियूं त कोशिशि कंदा आहियूं त माण्हुनि खे जेके घर में वेठा आहिनि उन्हनि खे पंहिंजनि हक़नि जी ख़बर पए। जेको घरनि में तशदुद थिए ॿारनि जे मथां या फैमिली जे मथां जेकॾहिं तशदुद थियनि था, त उहो असां इन जे करे कोशिशि कंदा आहियूं त बाबा इहे तव्हांजे अॻियां जेके नंबर ॾिनासीं या तव्हांखे ॿुधायोसीं, त उहे असां वटि जेकॾहिं रीच आउट नथा करे सघनि त कम से कम असांखे ॿुधाइनि, त असां डिफरेंट चैनल जे थ्रू, पुलिस जे सहकार सां, सिंध गवर्नमेंट जे सहकार सां, वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट जे हेल्प डेस्कनि सां या उनजी सपोर्ट सां असां उनजी फैमिली ताईं बि पहुचंदासीं। मूंखे हिकिड़ो केस यादि आहे, मां नालो न खणंदुमि, जेकर काफ़ी दोस्त मीडिया ते जिन्हनि मूंखे ॾिठो हूंदो, जीअं दुआ ज़हरा जे केस में, हैदराबाद जे केस में जेकॾहिं मां हुयुसि, त अॼु मूंखे हिकिड़ो रुॻो सिर्फ़ु मैसेज आयो, मां तव्हां सां रुॻो शेयर कयां थो। मूंखे हिकिड़ी निड़ी हिकिड़ो मैसेज कयो त अदा मूंसां हीउ तशदुद थिए थो घर में, करण वारो केरु आहे, उनजी फैमिली वारो आहे।
ज़्यादती बि करण वारो केरु आहे, उहो उनजी फैमिली वारो ब्लड रिलेशन हुयो। पर मूंखे एतिरे ताईं लॻो, मां जॾहिं उनखे मां चयो थी मां तुंहिंजी ॻाल्हि ते कीअं यकीन कयां। असां उनखे सॼी उनजी जेका इंफॉर्मेशन उनखे सीक्रेट बि रखियोसीं। SSP IG तक मां उन ॻाल्हि खे पहुचाए करे उन माण्हू ताईं रीच आउट कयासीं, उन माण्हू खे अंदरि अरेस्ट बि कयोसीं। उन खां पोइ उनखे इंसाफ़ बि वठी ॾिनोसीं। पर चवण जो मतिलबु आहे न भेण, जेकॾहिं असांखे केरु ॿुधाईंदो ई कोन को ऐं न करे सघंदो न, असां उनजी इंफॉर्मेशन बि जेका आहे उहा बि सीक्रेट रखंदासीं। जेकॾहिं उहा असां नंढड़ी भेण या जेकॾहिं का बि औरत असांखे जेकॾहिं अप्रोच करणु चाहे थी, त असां उनजी इंफॉर्मेशन बि सीक्रेट रखंदासीं। जेकॾहिं उन सां तशदुद थिए थो, असां वटि रीच आउट त कयो। जेकॾहिं मूं वटि तव्हां रीच आउट नथा कयो त गवर्नमेंट जा मुख़्तलिफ़ हेल्प डेस्क आहिनि, तव्हां उन्हनि नंबरनि ते कॉल कयो, उन्हनि वटि तव्हां रीच आउट कयो, उन्हनि खे ॿुधायो। उहे बि तव्हांजी जेका इंफॉर्मेशन आहे उनखे बि तव्हां परदो रखंदा। बिल्कुलु। ऐं थैंक यू सो मच सर, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं तव्हां सां गपशप करे ॾाढो मज़ो आयो। थैंक यू सो मच। ऐं मूंखे उमेद आहे त असांजे व्यूवर्स खे बि पसंदि आयो हूंदो अॼु जो शो, छो जो इलाही इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं थियूं आहिनि। बसि ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु अमल करण जी थी। बसि बिल्कुलु। कोई मैसेज ॾियणु चाहींदा? बसि असांजी त उमेद इहा ई आहे त जेको टाइम तव्हां वटि क़ीमती आहे, इन क़ीमती टाइम जो तव्हां क़दुरु कयो। जेके असां माण्हू कमाइण जे बजाए असां होटलनि ते वेही करे जेकॾहिं टाइम ज़ाया कयूं था न, ख़ुदा जेकॾहिं उनखे वेही करे तव्हां सुठे नमूने सां इस्तेमालु कयो, पंहिंजी फैमिली खे सपोर्ट कयो। उहे 4 कलाक तव्हां पंहिंजी फैमिली खे ॾियो, बनिस्बत तव्हांजी फैमिली सुठे नमूने सां सम्झी सघे थी। उहे उन्हनि घड़ियुनि मां तव्हां जेको टाइम कढे पंहिंजे ॿारनि खे ॾियो, त मुंहिंजे ख़्याल में उन ते बि क्राइम ते बि कंट्रोल थी सघे थो ऐं ॿारनि जी फलाही भी कम थी सके। इंशाल्लाह। थैंक यू सो मच सर। थैंक यू जी व्यूअर्स। आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अली तस्वीर